Hello, assalamu alaikum, good evening and welcome to Rangan Very Shah with me Kiran Mir कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो ख़ैरियत सां आहियो डेली बेसिस ते असां मौसम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं पर अॼु असां मौसम ते कोन ॻाल्हाईंदासीं अॼु असां इंटरनेशनल ह्यूमनिटी वैल्यू डे आहे अॼु असां इंसान जी वर्थ ते ॻाल्हाईंदासीं इंसान जी वैल्यूज़ ते ॻाल्हाईंदासीं इंसान जे पंहिंजे हिकिड़े वजूद ते ॻाल्हाईंदासीं त बेसिकली इंसान जेको आहे उहो आहे छा अलाह जी हिकिड़ी ख़ूबसूरत तख़लीक़ आहे ऐं अलाह साईं फरमाए बि थो त तव्हां जेकॾहिं सब्र ऐं शुक्र कंदा त तव्हांजी ज़िंदगी इलाही बहितरीनु थी सघे थी बहितर खां बहितरीनु थी सघे थी पर मसइलो इहो आहे त हिते न असां वटि सब्र आहे न शुक्र आहे असां वटि ॿई शयूं कोन्हनि के असां बसि चवंदा आहियूं त अञा खपे अञा खपे अञा खपे ठीकु आहे देरि लॻंदी आहे पर मिलंदो आहे जेतिरो नसीब में हूंदो तव्हांजे उहो तव्हांखे मिलंदो न नसीब खां घटि मिलंदो न नसीब खां वधि मिलंदो जेको अलाह साईं तव्हांजे नसीब में लिखियो आहे जेतिरो बि लिखियो आहे उहो तव्हांखे मिलंदो शायदि थोरी देरि लॻंदी उन में पर अलाह साईं तव्हांखे नवाज़ींदो त इन जे करे सब्र कंदा कयो ऐं शुक्र कंदा कयो त इंसानु जेको आहे कोशिशि इहा ई करे त महिनत करे महिनत तमामु ज़रूरी आहे जेसीं ताईं असां महिनत न कंदासीं त असां अॻिते न वधी सघंदासीं ऐं ॿी ईमानदारी असांजे अंदरि हुजणु लाज़मी आहे छो त जेसीं ताईं असां ईमानदार न हूंदासीं त असां कंहिंसां बि सचाई नथा करे सघूं असां सुठी ज़िंदगी नथा गुज़ारे सघूं असां ॿार खे सुठो फ्यूचर नथा ॾेई सघूं असां पंहिंजनि सां ई वफ़ादारी न कंदासीं ईमानदारी न कंदासीं त पोइ ॿियनि सां कीअं कंदासीं सभिनि खां पहिरियां जेका ईमानदारी जेका स्टार्ट थींदी आहे न मां सम्झंदी आहियां त पंहिंजे घर खां थींदी आहे तव्हां पंहिंजे ॿारनि सां पंहिंजी फैमिली सां पंहिंजो माउ पीउ सां ईमानदार रहो उन खां पोइ जेको आहे न तव्हांजा रस्ता खुलंदा वेंदा आहिनि छो त माउ पीउ बि जेके तव्हांखे दुआ कंदा आहिनि न त उन्हनि जी दुआउनि सां तव्हांजा रस्ता जेके बंदि हूंदा आहिनि न उहे ऑटोमेटिकली खुलंदा वेंदा आहिनि ऐं ॿियो मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां तहजुद इहो अहिड़ो वक़्तु आहे जंहिंमें तव्हांखे पाण खे बि महसूसु थींदो हूंदो जो राति जो हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे जो तव्हां हिकिड़ी निंड पूरी करे उथंदा आहियो ऐं ऑटोमेटिकली तव्हांखे जाग थींदी आहे ऐं उहा तव्हांखे हिकिड़ी कॉल ईंदी आहे उहा अलाह जी तरफ़ां तव्हांखे हिकिड़ी कॉल ईंदी आहे त उथो पंहिंजा गुनाह बख़्शरायो हींअर मां तव्हांजे इलाही वेझो आहियां तव्हांजे ऐं उन वक़्तु शायदि असां जेकॾहिं उथी करे ॿ ॻोढ़ा अलाह जे आॾो वहायूं ऐं अलाह खां माफ़ियूं घुरूं दिलि सां माफ़ियूं घुरूं त शायदि असांजा मसइला इलाही हल थी वेंदा त बी योर सेल्फ लिव योर गुड लाइफ ऐं इन खां अलावा त ह्यूमनिटी इंसानियत जंहिंखे असां चवंदा आहियूं तमामु ज़रूरी आहे ऐं इंसान खे इंसानु सम्झो इंसान खे जानवर न सम्झो इंसानु अलाह जी हिकिड़ी ख़ूबसूरत तख़लीक़ आहे जंहिंजो अहसास बि कयो ऐं उनजो ख़्यालु बि रखो सो इहो हिकिड़ो नंढिड़ो मैसेज बि हुयो ऐं ह्यूमनिटी ते ॻाल्हाइण लाइ त हिकिड़ो वॾो सब्जेक्ट आहे इहो ऐं इनशाला कोशिशि कंदासीं त हिन ते पंहिंजे गेस्ट सां बि ॻाल्हाईंदासीं अॼु मूं वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि हमेशह हूंदा आहिनि अॼु बि ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं माशाल्लाह मोस्ट सीनियर एक्टर आहिनि ऐं उन्हनि खे त मां मतिलबु जंहिं टाइम मां स्टार्ट वरितो हुयो 2007 में त उन टाइम खां मां इन्हनि खे माशाल्लाह स्क्रीन ते कमु कंदे ॾिसां थी ऐं हमेशह वॾेरे जा कैरेक्टर्स कंदा ईंदा आहिनि कॾहिं पॉज़िटिव ईंदा आहिनि कॾहिं नेगेटिव ईंदा आहिनि ऐं जॾहिं बि वॾेरे जो कैरेक्टर कयो अथनि ऐं माशाल्लाह उनखे पूरी ईमानदारी सां निभायो अथनि इलाही ज़बरदस्त प्रोजेक्ट उन्हनि जे क्रेडिट ते आहिनि स्पेशली KTN जी स्क्रीन जे लाइ जेके उन्हनि जा प्रोजेक्ट्स हुआ पत्थर दुनिया कॾहिं त मिलंदासीं कंडनि जी सेज ऐं टेलीफिल्म्स बि तमामु घणियूं कयूं अथनि प्राइवेट बि कयूं अथनि ऐं KTN जे लाइ बि कयूं अथनि 200 खां 250 जे विच में हिननि मूवी टेलीफिल्म्स बि कयूं आहिनि पोइट्री बि कंदा रहंदा आहिनि ऐं कंहिं टाइम में कई बि अथनि सो असां सां गॾु जेको आहे सीनियर एक्टर ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि उन खां अलावा असांजो पंहिंजो प्यारो भाउ ऐं प्यारो कॉमेडियन ऐं जॾहिं बि ईंदो आहे ॾाढो खिलाईंदो आहे ऐं मतिलबु अॼु बि मूंखे उमेदु आहे त इनशाला सुठियूं ॻाल्हियूं कंदासीं उन्हनि सां हींअर बि कुझु चवण वारो आहे तव्हां सम्झी विया हूंदा असां सां गॾु जेको आहे जावेद टकाणी साहिब हिते मौजूदु आहिनि कॉमेडियन एक्टर आहिनि डायरेक्टर बि आहिनि राइटर बि आहिनि ऐं होस्ट बि आहिनि उन खां अलावा जेकॾहिं मां ॻाल्हि कयां सीनियर सिंगर्स जे हवाले सां ऐं KTN जा उहे लेजेंड सिंगर्स जेके इंटरनेशनली सुञाणिया वेंदा आहिनि इंटरनेशनल लेवल ते कमु करे रहिया आहिनि
उन्हनि मां ही नालो हिकु आहे। ऐं पर्सनली मूंखे ॾाढा पसंदि आहिनि हुननि जो नेचर, हुननि जो ॻाल्हाइण जो अंदाज़ ऐं हुननि जो स्पेशली आवाज़। नो डाउट आवाज़ ॾाढी प्यारी आहे हुननि जी। फेमस गाना हुननि KTN खे बि ॾिना आहिनि, डिफरेंट चैनल्स ते बि हो कमु करे रहिया आहिनि। सो सिंगर बि आहिनि, कंपोज़र बि आहिनि ऐं होस्ट बि आहिनि। मुनीर महर साहब असां स्टूडियो में मौजूदु आहिनि। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। कीअं आहियो जावेद साहब? ठीकु आहियो? अल्लाह जो करम है, बिरयानी गरम है, डबर रोटी नरम है, जावेद टाकणी भरम है, मुच्छू कोन्हनि पर अखियुनि में शर्म है। इहो अल्लाह जो करम है। अवां खैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ठीकु ठाक आहियो, चाक चङा भला, जोड़ मतारा, ॿार बच्चा टोड़े टका, ओड़ो पाड़ो सभु ख़ैर है? सभु ठीकु आहे। पर तव्हांजी मुच्छू काॾे वियूं? मुच्छू त असां फनकार आहियूं, कॾहिं घर खां ॿाहिरि आहियूं, कॾहिं शहर मां फिरा रहियूं, पोइ कॾहिं लाहे शोकेस ते रखूं था, कॾहिं खणणु विसरी था वञूं, कॾहिं असांखे विगूं आहिनि, कॾहिं मुच्छू, कॾहिं उहो शाइर चए थो त सजण तुंहिंजी सिक में ऐं पलो थी पचां, सजण तुंहिंजी सिक में ऐं पलो थी पचां, रुपयो ॾिजां रोकड़ो जिते चओ उते अचां। वाह वाह। पर इहो शेर मुछल लाओ, उहो वरी बाद में था ॿुधूं। सही आहे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जावेद जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त पोइ असां पछताईंदा आहियूं त टिकियूं छो कोन्हनि खीसे में। सही ॻाल्हि आहे। कीअं आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह। ऐं माशाल्लाह इलाही अचीवमेंट्स आहिनि तव्हांजूं। अच्छा, रंगनि वारी शाम में मतिलबु शरीक थियण जी ॾाढी ख़्वाहिश हुई ऐं असांखे वरी मौक़ो इन जे करे बि न मिलंदो आहे। तक़रीबन जेकी रिकॉर्डिंग्स हूंदियूं आहिनि उहे इंटीरियर में हूंदियूं आहिनि ऐं अंदरूनी सिंध में हूंदियूं आहिनि, त पोइ वरी कराची अचणु घटि थींदो आहे। पर कराची जॾहिं बि अचणु थींदो आहे इहो मौक़ो विञाईंदा कुझु खे। न सुठो थियो। ऐं ख़्वाहिश असांजी बि हुई, टीम जी बि हुई। ज़ाहिर आहे जॉइंट वर्क आहे, सभु कोशिशि कंदा आहियूं त सुठनि एक्टर्स खे घुरायूं, सीनियर एक्टर्स खे घुरायूं। अच्छा, ॻाल्हि मां तव्हांजी कटियां थो। तव्हां सवेर ज़िक्र कयो, जॾहिं तारुफ़ करायो मुंहिंजो त सीनियर एक्टर मुनीर भाउ, मतिलबु मूंखे महसूसु थिए थो मां सीनियर थी वियो आहियां। सर आयो तव्हां माशाल्लाह। इन हवाले सां माना 2002 असां ॼाणूं जस्ट लाइक कल्ह स्टार्ट कयो आहे। बिल्कुलु KTN खां स्टार्ट वरितो आहे 2002 में। त असांखे ईअं थो महसूसु थिए ॼण कल्ह कयो आहे स्टार्ट। सही ॻाल्हि आहे। ग्राउंड ऑफ KTN। हा तारुफ़ करायो तव्हांजो त KTN जे स्टार्ट खां वठी तव्हां जुड़ियल आहियो, त तव्हां सीनियर थी वियो न। थी वियो, सही मञणो पवंदो, सही शनाख्ती कार्ड ॾेखारणो पवंदो। कम जे हवाले सां इहो थिए थो न, माण्हू जेकर मुसलसल कमु करे थो न, जेको पंहिंजे कम में महव आहे, उनजे लाइ ॼण कलो की ॻाल्हि आहे। बिल्कुलु। बाक़ी हाणे लाज़मी आहे विच में गैप्स अची था वञनि, हीअ अची था वञनि, पोइ उन्हनि जे लाइ वरी ॼण नई शइ आहे का। सही ॻाल्हि आहे। ऐं माशाल्लाह तव्हांजा कैरेक्टर्स फेमस बि एॾा आहिनि जो जॾहिं बि ॾिसंदा आहियूं त ईअं ई लॻंदो आहे त सर बसि हाणे ॼाण रड़की। ऐं लिटरली मां सोचां पई त जीअं सर नज़र ईंदो आहे स्क्रीन ते, अलाए साम्हूं बि ईअं आहे? न ईअं त कोन्हे को। बाक़ी हाणे कैरेक्टर जी हिकिड़ी डिमांड आहे, उन खां त लाज़मी आहे हिकिड़ो आर्टिस्ट परफॉर्म कीअं करे जेसि ताईं उहा फीलिंग्स उहे जेके छा चवंदा आहिनि त उहो नथो ॾिए। त अगरि मतिलबु कॾहिं कॾहिं असांजो मुंहिंजो दोस्त आहे एस भट्टी साहब, तमामु मूंसां अटैच आहे, इलाही अटैच आहे। मतिलबु असीं गॾु हूंदा आहियूं तक़रीबन फील्ड में। सो पंहिंजा परावा जी रिकॉर्डिंग हले पई, पोइ हुन में हिकिड़ो सीन हो मारकुट जो। निसार शाह ऐं शीरा शाह जीलानी जेको डायरेक्टर हुयो, उन्हनि चयो बाबा भट्टी खे मारी त बुड़दी। हाणे हू भट्टी साहब हिकु त बुज़ुर्ग सीनियर ऐं ॿियो मुंहिंजो दोस्त। हाणे दोस्त खे मां कीअं कुटियां, पर मूं चवां डिमांड आहे न, कुटणो आहे त कुटणो। पोइ सभु बदिला कढियव पंहिंजा? न, बदिलो ई को हुन ॾे कोन रहियो हुयो। बाक़ी वारी परफॉर्मेंस ॾिनीसूं। सही। सीन सुठो थी वियो ॾाढो माशाल्लाह। माशाल्लाह, इहा सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, तव्हां कंटिन्यू कमु कंदा आया आहियो या विच विच में ब्रेक्स वठी कमु कयो? न, मां तक़रीबन कंटिन्यू कयो आहे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु आहे त माण्हू जंहिं बि फील्ड में कमु करे उहो बाक़ाइदा करे। बाक़ाइदा जी मुराद आहे त उन में बाक़ाइदा कंदो त उन में कुझु हासिल बि कंदो, सिखिया बि वठंदो, नाव बि कमाईंदो। ऐं बाक़ी जेकॾहिं कहीं छॾे वियो त पोइ माना ईअं सम्झो उहो पोइ कामयाबु न वेंदो आहे। कयो त मुसलसिल कयो, ताकी हाणे असांजी फील्ड में जेको आहे न, काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि ख़ासि तौर ते जेके न्यू कमर्स आहिनि, उहे सोचींदा आहिनि त असीं अचूं ऐं यकदमि हीरा थी वञूं। मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु आहे त असांजी जेकी फ़नी फील्ड आहे, ख़ासि तौर ते फ़नी अदाकारी जेकी आहे, उन में तव्हां जेसि ताईं डेडिकेशन कोन था ॾियो, तव्हां पंहिंजो पाण खे हिन फ़न में अर्पियो कोन था,
तेसीं ताईं तव्हांखे कुझु न मिलंदो। तव्हां सोचींदो मूंखे पैसो कमाइणो आहे, मूंखे नालो कमाइणो आहे, त इहो सोच तव्हांखे कुझु न ॾींदी। तव्हां बाक़ाइदा हिन फ़न खे पंहिंजी जेकी बि एनर्जी आहे, जेके बि एफर्ट आहिनि, जेके बि तव्हां वटि अलाह साईं कुदरती फ़न ॾिनो आहे, जेके मतिलबु गट्स आहिनि, उहो तव्हां पंहिंजो मुसलसिल कमु कंदा रहो। तव्हांखे ॾिसो त पोइ नाम बि कीअं थो मिले, पैसा बि कीअं था मिलनि, हर शइ मिले थी। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे कॾहिं कॾहिं दोस्त पुछंदा आहिनि त यार ॾियो हाल हाल भला तव्हांखे छा थो मिले। मूं चयो असांजी अलाह साईं असांखे जेकी हिकिड़ी शख़्सी सुञाणप ॾिनी आहे, जंहिंखे असीं सेल्फ आइडेंटिफिकेशन चवंदा आहियूं, इन खां वधीक को रिवार्ड, इन खां वधीक का माना पैसो आहे छा? हिकिड़ो माण्हू जेको स्क्रीन ते नाहे माना कुझु न आहे। मतिलबु शोबिस जी शोहरत ईअं आहे। मां चवंदो आहियां त हिकिड़ो आर्टिस्ट आहे जंहिं वटि गाॾी बि कान्हे का, उहो बीठो आहे कंहिं बस स्टैंड ते ऐं किथे, त माण्हू चवंदो आहे अड़े हीअ टीवी वारो यार, इहा वॾी सुञाणप आहे। पर होॾां जेकॾहिं तव्हां करोड़नि जे प्राडो में वञो ऐं 4-4 गार्ड हुजनि, 3-3 वीगोस पोयां हुजनि, जेकॾहिं मुंहिंजो सुञातल नाहे, ॾिठल नाहे, त मां पुछंदुसि यार इहो केरु हो? हाणे इहो केरु हो, इहा सुञाणप न आहे। सुञाणप इहा आहे हिकिड़ो आम आर्टिस्ट आहे जंहिं वटि गाॾी बि कान्हे का, जंहिं वटि रुॻो नालो आहे, जंहिं वटि स्क्रीन आहे, जंहिं वटि करेक्टर जो नाम आहे। मिसाल तौरु अॼु ताईं बि मूंखे मिठल खान जे नाले सां सुञाणींदा आहिनि, ज़ुल्फ़कार बुर्दी कंहिं वटि कोन्हे को, या मेयार जे नाम सां सुञाणींदा आहिनि, या पीरल पंहिंजा पारा जो पीरल। इहे करेक्टर जी जेकी सुञाणप आहे, इहो ई असांजो पैसो आहे, इहा ई असांजी मूड़ी आहे, इहो ई असांजो सरमायो आहे। वाह वाह, ज़बरदस्त, इहो ई रिवार्ड आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं वाकई कुझु माण्हू वरी स्क्रीन जो ग़लति फ़ाइदो बि वठंदा आहिनि। त मां चवंदी आहियां त स्क्रीन जेका आहे न, तव्हांजी वाकई सेल्फ आइडेंटिफिकेशन जेका सर ॻाल्हि कई उहा आहे, पर हिन स्क्रीन जो ग़लति फ़ाइदो करे न खणिजो। ऐं हमेशह पॉज़िटिव थी करे कमु कंदा कयो, पॉज़िटिव एनर्जीज़ ॾींदा कयो, ऐं पॉज़िटिव वाइब्स ॾींदा कयो, त जेके तव्हांजे भर पासे में बि जेके आहिनि उन्हनि खे बि तव्हांजी पॉज़िटिव वाइब्स पहुचनि। ऐं जीअं त अॼुकल्ह इलाही माण्हू अची रहिया आहिनि हिन फील्ड में, इलाही भेनरूं आहिनि जेके सुठियूं सुठियूं फैमिलीज़ जूं बि हाणे अचनि थियूं हिते, पर पहिरियां जेके नेगेटिव वाइब्स इलाही हूंदियूं न असल में उहो चवंदा आहिनि त तव्हां जंहिं रस्ते या जंहिं गुर सां आया हूंदव न, तव्हांखे उहे ई गुर अपनाइणा पवंदा। त मतिलबु अगरि तव्हां पॉज़िटिव आहियो त तव्हां हिन फील्ड में हर माण्हू खे पॉज़िटिव वे सां ॾिसंदव, पॉज़िटिव माण्हू तव्हांखे मिलंदा। पर तव्हां वटि थोरी बि नेगेटिविटी आहे न, त पोइ लाज़मी आहे माण्हू तव्हां सोचींदव, माण्हू तव्हांखे अॻु में ई सोचींदा यार हीअ नेगेटिव आहे। त चवण जो मक़सदु आहे माना वरी बि चवंदुसि मां तव्हां ईमानदारी सां कमु कयो था न, त तव्हांखे रिवॉर्ड मिली वेंदो। बिल्कुलु ईअं ई आहे। सो मतिलबु आहिनि अहिड़ा फैक्टर आहिनि असांजी फील्ड में जेके नाजाइज़ फ़ाइदो खणंदा आहिनि, पर ईअं न हुजणु घुरिजे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। सो मुनीर सर, तव्हां छा चवणु चाहींदव हिन ते? हा बिल्कुलु, अदा ज़ुल्फ़कार जेके ॻाल्हियूं कयूं उहे 100% सही आहिनि, पर मसइलो इहो आहे त सिर्फ़ु असांजी फील्ड में न, हर फील्ड में सुठा माण्हू ऐं ग़लति माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे डिपार्टमेंट खे या पंहिंजे इदारे खे मिसयूज़ कंदा आहिनि, या उन्हनि में नेगेटिविटी हूंदी आहे, उन्हनि में सोच हूंदी आहे। पर ॻाल्हि इहा आहे त उहो जंहिं फील्ड में माण्हू आहे, उनजो जेको प्रोफेशन आहे, चाहे उहो म्यूज़िशियन आहे, चाहे उहो एक्टर आहे, चाहे प्रोड्यूसर आहे, चाहे सिंगर आहे, जो बि आहे, उन्हनि खे पंहिंजी पंहिंजी फील्ड सां सचाईअ सां डे 1 खां वठी सिंसियरिटी सां कमु करणु घुरिजे, ईमानदारी सां कमु करणु घुरिजे, उन कम सां मुहबत करणु घुरिजे, उन कम सां जुनून जी हद ताईं लॻिजे। जीअं त आउं तव्हांजे साम्हूं मिसाल वेठो आहियां त मूं PTV ते खां शुरूआति कई हुई, ऐं उनखां पहिरियां बि असांजो पंहिंजो बैंड हुयो। त असां हिन सभिनी चैनल्स ते जेको बि कमु कयो आहे पंहिंजी सिंसियरिटी सां कयो आहे। ऐं मूंखे काफ़ी दोस्तनि चयो या तव्हां ड्रामनि में या कंहिं में तव्हां एक्टिंग में अचो या हिन में अचो। मूं चयो यार न, एक्टिंग मुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजी फील्ड आहे सिंगिंग जी, त मुंहिंजी सुञाणप सिंगिंग आहे, न मुंहिंजी सुञाणप कॉमेडी। जीअं जावेद आहे, हिन जी सुञाणप एक्टर बि आहे, ऐं कॉमेडी बि तमामु सुठी करे पियो, ऐं सुठो डायरेक्टर बि आहे, ऐं सुठो होस्ट बि आहे। त हिन जी त पंहिंजी फील्ड आहे, पर सिंगिंग जी फील्ड जावेद जी न आहे। सही। त हाणे हीअ जेकॾहिं सिंगिंग जी फील्ड में ईंदो त पोइ इहो थींदो त हिकु हथ में 2-3 गिदरा न ईंदा। त हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी अदा बुर्दी साहिब जी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप आहे। असांजी म्यूज़िक जी आहे त असां सिंगिंग सां लॻा पियल आहियूं, त असां शुरू खां वठी सिंगिंग में आहियूं। जिथे बि मुलाक़ात थींदी त सुञाणप इहा थींदा त मुनीर महर आहे, हीअ सिंगर आहे। त पोइ असीं जेतिरे ताईं पंहिंजे कम सां सिंसियर न थींदासीं न, ऐं असांजी सोच जेतिरे ताईं सुठी न थींदी कंहिंजी बि, त उहो माण्हू अॻिते नथो वधी सघे। पंहिंजे कम सां सिंसियर हुजे, सिंसियरिटी हुजे, सचाई हुजे, कम सां मुहबत हुजे, माण्हुनि सां प्यारु हुजे, इहा ई ह्यूमिनिटी आहे। जेको ह्यूमिनिटी वारी तव्हां ॻाल्हि कई त अॼु ह्यूमिनिटी जो ॾींहुं आहे। त दुनिया बि, ऐं असांजो सूफ़ीज़म, असांजी सिंध सूफ़ीनि जी धरती आहे,
असांजो सूफ़ीज़म बि असांखे इहो ई थो सेखारे त बाबा दुनिया में तव्हां सभिनी सां सारी इंसानियत सां कुल काइनात सां प्यार कयो। बग़ैर मज़हब जे, मज़हब खां हटी करे तव्हां इंसानियत सां त प्यार करणु सिखो। ऐं उहो शुरूआति कयो पंहिंजे घर खां, हा। पंहिंजे घर में पंहिंजी वालदा सां, पंहिंजे भेणनि सां, पंहिंजे भाउरनि सां, पंहिंजी ज़ाल सां, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे मिट माइटनि सां। जॾहिं उन्हनि सां तव्हांजी मोहबत हूंदी, उन्हनि सां सचाई हूंदी, उन सां सिंसियरिटी हूंदी, उन्हनि जो अहसासु तव्हांजे दिलि में हूंदो त तव्हां पाण दुनिया जो बि अहसासु कंदो। पर जॾहिं तव्हां पंहिंजे घर सां ई नथा कयो, पंहिंजे मिट माइटनि सां, पंहिंजी औलाद सां, पंहिंजे घर जे भातियुनि सां ई नथा कयो सिंसियरिटी, त तव्हां दुनिया में ॿियनि सां इंसानियत छा कंदो? नथो थी सघे, इहो पॉसिबल ई न आहे, हक़ीक़त ॻाल्हि आहे। पर जावेद तकाणी खे जेको आहे न इहो मतिलबु हींअर मुंहिंजे ख़्याल में सोच में पइजी विया आहिनि त मां सिंगर न आहियां, न शौक़ में हली विया आहिनि। न आउं सिंगर बि आहियां। हा मूं 40-50 गाना ॻाया, माइकल जैक्सन वारा, अलन फकीर वारा, जलाल चांडी वारा, इहे समूरा गाना मूं ॻाया। मूं त केटीएन फिल्म में, उहो पंहिंजी कहिड़ी फिल्म हुई टाइटेनिक, उन में बि कमु कयो। पोइ टाइटेनिक वारो जेको गानो उहो तव्हां ॻायो आहे? टाइटेनिक शिप तॾहिं ॿुॾी वियो। न जॾहिं ॿुॾी वियो न, पोइ हिकिड़े अमरा जे हथ मथे ईअं अचे थो, उहो केरु हो? जावेद टाकाणी। ऐं मूंखे यादि आहे, मुंहिंजो बि घर में जहिड़ो थी थो पए न। उहो कल्ह घरवारी खे चयो, मूं चयो तोखे कहिड़ी वारी? 4 घरवारी न, झिली जिनड़ी, लेली अटे थेली, जेना काणी, बापू दुनाली। पर पहिरीं वारी सां जहिड़ो थियो, ॿी वारी झिली सां? जिनड़ी सां जहिड़ो थियो न। अच्छा। उहो निभागी हुनखे मूं चयो तोखे मुनवर मिलियो? त छा थो चए मुआ? मुंहिंजो न तो मुनवर खे ॻोल्हियो पिए न, ठका करे ही गिटाई मूं मेकअप कोन थियल है तॾहिं ॻाढ़ो आहे। अच्छा, मूं चयो तोखे मुनवर मिलियो? चई निभागा। मूं चयो त रुबूवर। वरी मूं उन सां कावड़ जा वरी लेली अटे थेली तॾहिं गिटा एॾा ॻाढ़ा आहिनि। मां चयो कुझु वधीक ई लालड़ियूं हणी आया आहियो। हिकिड़े पासे आयो न, ही छाजे करे? इहो इन करे लेली अटे थेली ॾांहुं वियोसि न, उते मोबाइल लॻायो मूं। उहो मोबाइल आहे नंढो 33 उहो मोबाइल लॻाए पोइ आउं सुम्ही रहियुसि। हमारी घरवारी वो मोबाइल ॾिठो, वरी उथी मूंखे कुट कुटा हिते ही टमाटा ही जेके रोना आहिनि, इहे सभु हुन लेली अटे ई थेली, उन में लिखियल हो बैटरी फुल। हू चवंदी तोखे कंहिं पैगाम मोकिलियो? ब्यूटीफुल। सभु निशान ॾेखारी थो। माण्हू छा अची वारा धक बि ॾेखारी थो। उन ते हू शाइर चए थो, 7 सालियूं ऐं साला हाणे घर वयूं मूं जब हारे, 7 सालियूं ऐं साला हाणे घर वयूं मूं जब हारे, बस मूं जो हित कीन हले तो, बस मूं जो अल्लाह अब्बा, बस मूं जो हित कीन हले तो, आहे ॾाढी ख्वारी, जीअण मुंहिंजो जंजाल थी वियो आहे, ज़ाल मिली आहे खारी, जीअण मुंहिंजो जंजाल थी वियो आहे, ज़ाल मिली आहे खारी, ज़ाल मिली आहे खारी, ज़ाल मिली आहे खारी, मुंहिंजी आहे तो बाज़ारी। खारी या कारी? खारी। खारी। खारे जी मच्छी झींगो ए जट मुंहिंजो ईंदो, उहा उहा आहे। त इहे ख़बर नथी पए। वरी मज़े जी ॻाल्हि त हिकिड़ो मुंहिंजो दोस्त गुलकार मशहूरु आबिद, उन जी घरवारी जेका उन जी जेकी वालदा आहे 6 महीना अॻु गुज़ारे वई। अलाह हुनखे जन्नत में जाइ ॾे। महीनो अॻु उन जी घरवारी गुज़ारे वई। असां वञी ताज़ियत कई थी। वरी ॿियो हिकिड़ो टीवी चैनल ते हिकिड़ो मुंहिंजो दोस्त नालो ज़ीशान, हा, उन जी 6 महीना अॻु वालदा गुज़ारे वई। वरी महीने खां पोइ उन जी घरवारी गुज़ारे वई। असां वञी दुआ घुरीसीं। वरी ॻोठ में हिकिड़ो दोस्त आहे, सिकंदर मंगणार, उन जी वालदा गुज़ारे वई। वरी महीने खां पोइ उन जी घरवारी गुज़ारे वई। मुंहिंजो ससु नूंहं में केतिरो प्यार आहे। हाणे अम्मा खे गुज़ारींदे 2 साल थी विया आहिनि। तौबा 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 तौबा। ऐं हिन जी चैन मां हिकिड़ी बि नथी इन गुज़ारे। जी हिकिड़ी बि कोन थी वञे। पोइ इन ई ॻाल्हि ते तव्हां छा था ॿुधायो असांखे? अॼुकल्ह डिसंबर जो हा महीनो आहे ऐं एंडिंग आहे डिसंबर जी, ऐं सियारो बि आहे ऐं मुंद बि सुठी आहे। त इन मुंद जे हवाले सां को वरी महिमान बि सुठा आयल आहिनि। ज़बरदस्त। महिमाननि जे लाइ इहो डेडिकेट कयूं था सभिनी जे लाइ। वॾी महिरबानी साईं। हिकम दचरी आहे बिजारा ठरी आहे हिकम दचरी आहे बिजारा
कहिड़ो ॾखणो भुलियो दिया मां कपड़ा मोती ऐं वेसुवणनि ढकियो पन पंहिंजा करे पोती वरिया तो वराइण लाइ वाऊ हूंदी वरिया वरिया तो वराइण लाइ वाऊ हूंदी वरिया अहिड़े में अचणो तुंहिंजो अहिड़े में अचणो तुंहिंजो भागन जी भरी आहे हिकु मुंद जरिया आहे ॿीजा रात ठरी आहे बहितरीन तव्हां मतिलबु असांखे पुराणे वारे हुन में ट्रांस में फेज़ में वठी विया हुया ना उहो ठीकु आहे पर मुंहिंजो आवाज़ त सही हो न अहिड़ो ख़ूबसूरत गीत तव्हांखे ॿुधाइण ॿियो अञा छा कयो वाह 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 वॾी महिरबानी, बहितरीन 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 पर मां ॾिसो इहो त सोचींदी आहियां त उन वक़्त जी शाइरी केॾी अज़ीम हुई हाणे बि आहे ईअं न आहे पर अॼुकल्ह जी जेका शाइरी आहे थोरी चेंज थी वई आहे जी थोरी चेंज थी वई न ईअं न आहे शाइर हींअर बि सुठा तमामु सुठा सुठा शाइर आहिनि अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब आहे बेशक हा तव्हांजे साम्हूं आहे ऐं जेकॾहिं माज़ी में हलिया वञूं त ज़ाहिर आहे हीअ दुनिया जी काइनात जेका हले पई हिकिड़ा माण्हू वञनि पिया हिकिड़ा अचनि पिया अॼु असां आहियूं सुभाणे असां न हूंदासीं वरी त को ॿियो हूंदो त उस्ताद बुखारी साहब एतिरो ज़बरदस्त शेख अयाज़ साहब बहितरीनु शाइरी ऐं कहिड़ा नाले अली गुल सांगी साहब पर इहे सर जेके न्यू जनरेशन जेका अचे थी न जे उस्ताद बुखारी थी विया या गफ़ार तबस्सुम साहब थिया उन्हनि खे नथा ॻाइनि वरी पंहिंजी शाइरी लिखी था अचनि या ॿिया हाणे नई जनरेशन में जेकॾहिं ॻाल्हि हले थी त नई जनरेशन में तव्हां ज़ुल्फ़कार बुर्दी साम्हूं तव्हांजे वेठा आहिनि हे बि तमामु सुठी शाइरी जेके न कंदा आहिनि ऐं असां बि टुटल फुटल करे वठंदा आहियूं कोशिशि इहो ॾाढो वॾो ऐं सुठो टॉपिक आहे त डिस्कस करे सघंदा पर ब्रेक था वठूं ठीकु ज़रूरी आहे जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी वापसि था अचो तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगनि भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था असांखे कॉल करे सघो था नंबर अव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे सो जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था जीअं त असां शाइरी जे हवाले सां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त अॼुकल्ह जी शाइरी इलाही चेंज थी वई आहे त जीअं मुनीर साहब ॻाल्हि कई त तव्हां बि पोइट्री कई आहे ऐं उहो कहिड़ो वक़्तु हुयो कहिड़ो दौरु हुयो जंहिं टाइम तव्हां पोइट्री कई त छा तव्हां गाना लिखिया या जीअं हिकिड़ी असल में सिंधी अदबी संगत सां तालुक़ु हुयो शाइरी जे हवाले सां शाइरी कंदा हुआसीं जॾहिं मां लतीफ़ यूनिवर्सिटी में मास्टर्स कंदो हुउसि त पोइ हिकिड़ो सिलसिलो हुयो मुख़्तियार मलिक साहब सां अदल सुमरो साहब थियो शौकत मुनारी थियो उस्ताद गफ़ूर चांग थियो काफ़ी मतिलबु हल्को जेको हुयो उहो असांजो जेको आहे सो अदबी हवाले सां हुयो त उन टाइम शाइरी बि कंदा हुआसीं मुशाइरा करायासीं ऑर्गेनाइज़ कयासीं बाक़ाइदे सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म ते पोइ वरी जॾहिं हिन फ़नी फील्ड में आयासीं ख़ासि तौर ते टीवी जे हवाले सां छो त रेडियो ते त वरी माना 10-12 साल कमु कयोसीं रेडियो पासे ख़ैरपुर ते त उहो सिलसिलो ॻंढियल हुयो सही पर पोइ वरी जॾहिं 2002 खां KTN स्टार्ट थियो पोइ हितां कमनि जी मसरूफ़ियत में पोइ सभु शयूं जेके आहिनि जहिड़ो कल मतिलबु मिसार जी वियूं छो जो कंटिन्यूटी न रही न तव्हांजो रब्त न रहियो
जॾहिं रब्त नथो रहे त पोइ शयूं चिड़वचड़ थी वञनि थियूं। ज़ाहिर आहे। पोइ वरी उन्हनि चिड़वचड़ शयुनि खे संभालणु ॾाढो ॾुखियो आहे। सो शाइरी ईअं न आहे। हाणे मूं जेकी शाइरी कई मुंहिंजी पोइ कमज़ोरी चइजे या छा चइजे त लापरवाही चइजे त शयूं मां संभालींदो न आहियां। मिसाल तौरु तव्हां सवेल ॻाल्हि कई टेलीफिल्म्स जे हवाले सां 200-250 टेलीफिल्मूं कयूं आहिनि, पर उन टेलीफिल्मुनि जी माना रिकॉर्ड जेको आहे मूं वटि कोन्हे को। ओह, माना अच्छा। सीडीज़ जो दौर हूंदो हुयो, सीडी रिलीज़ थींदी हुई, उन्हनि जो बाक़ाइदा प्रीमियर शो थींदा हुया, महिराण मर्कज़ सखर में प्रोडक्शन्स थींदियूं हुयूं, ईद ते बाक़ाइदा सेलिब्रेशन थींदी हुई, जीअं फिल्मुनि जो थींदो आहे सिस्टम। त उहो हिकिड़ी फिल्म जी बि सीडी मूं वटि कान्हे का, ऐं रिकॉर्ड जी हिकिड़ी शइ मूं वटि हुजे न, हा उनखे हाणे USB में कन्वर्ट कराइजे ऐं ॿियो उहा कान्हे का। पोइ हाणे वरी पछताव बि थिए थो इहा शइ मां रखां त भलो हुयो। तव्हांजो सॼो रिकॉर्ड ऐं आहे उहो दौर हुयो वॾो। हा। त ईअं शाइरी जेका मूं कई उहा बसि जेके किताबनि ते लिखी बुक्स ते, उहे बुक्स मतिलबु संभाले न सघियुसि अञा हिन महिल ताईं। माना कॾहिं कॾहिं मुंहिंजा किताब जेके पियल आहिनि उन्हनि खे फलोड़ींदो आहियां त मन को किथां का शइ मिली वञे, पोइ ईअं टुटल फुटल हिकिड़ी को ग़ज़ल मिली वियो, को नज़्म मिली वई। सही। सो मतिलबु शयूं संभाले न सघियासीं। ऐं जेतिरे क़दुरु तालिक आहे जदीद शाइरी या क़दीम शाइरी जो, त मुंहिंजे ख़्याल में त ख़्याल जी जेकी उॾाम आहे हर दौर में हिकु जहिड़ी रही आहे। उन में शाइर जेकी उणत करे थो लफ़्ज़नि जी या पंहिंजे अहसासनि जी उणत करे थो, हा दौर दौर जी जेकी छा चवंदा आहिनि त हिकिड़ी टेस्ट अलॻि आहे, दौर दौर जी पहुच अलॻि आहे, एप्रोच अलॻि आहे। बाक़ी शाइराणा ख़्याल, शाइराणी जेको रिदम आहे या शाइरी जो जेको जमालियाती जेको पहलू आहे, उहो मुंहिंजे ख़्याल में मटियो कोन्हे को, चेंज कोन थियो आहे। माण्हू जी वक़्त जे हिसाब सां सोच चेंज, माण्हू जे वक़्त जे हिसाब सां टेस्ट चेंज थी सघे थी। हाणे ॾिसो न, जेको उस्ताद बुखारी खे पसंदि करे थो उहो अॼु सईद मेमण खे पसंदि करे थो, जवाद जाफ़री खे पसंदि करे थो, असांजा बख़्शण मेहराणी साहिबु आहे उन्हनि खे पसंदि करे थो। मतिलबु शाइरी हर हवाले सां जेको शाइरी खे पसंदि करे थो, जंहिंखे शाइरी वणे थी, उनखे हर दौर जी शाइरी वणंदी आहे। सही। बाक़ी हर कंहिंजी वरी टेस्ट अलॻि आहे। जीअं मिसाल एक्टिंग में अब कंहिंखे असद कुरैशी वणंदो आहे, कंहिंखे ज़ुल्फ़कार बुर्दी वणंदो आहे, जंहिंखे ज़ुल्फ़कार बुर्दी वणंदो आहे, कंहिंखे फलाणो कोन वणंदो आहे। त उहो वरी हिकिड़ो पर्सनल टेस्ट आहे। हिकिड़ो जंहिंखे असीं फेम चऊं, भई मां हिन जो माना फैन आहियां, त उहा अलॻि शइ आहे, उहा टेस्ट अलॻि आहे। बाक़ी जनरल जेको आहे उहो शाइरी आहे, सही। ऐं उहा हर दौर में वणंदड़ आहे। ज़बरदस्त। हलो, तव्हां चओ था त पोइ मां इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयां थी। न मुनीर भाउ बि एग्री कंदो मुंहिंजे ख़्याल में। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त शाइर जेको आहे न उहो हिकिड़ो वॾो सफ़ीर हूंदो आहे, जेको पंहिंजी ॿिनि लाइनुनि में जेको आहे न पोइ सभु कुझु चई ॾींदो आहे। जीअं असां का टेलीफिल्म या को प्रोग्राम या ॾिसण लाइ असां पूरो ॾिसंदा आहियूं वेही करे, शाइर हिकिड़ो जो तख़लीक़कार हूंदो आहे, उनखे जॾहिं आमद थींदी आहे लफ़्ज़नि जी, ऐं हिकिड़ो को उनखे ज़हन में ख़ाको हूंदो आहे त मूंखे हीउ मैसेज ॾियणो आहे पंहिंजी क़ौम खे, पंहिंजी दुनिया खे। जलालुद्दीन रूमी साहिब बि तमामु वॾो नालो आहे शाइर, शाह अब्दुल लतीफ़ भटाई साहिबु वॾो नालो। पर उन्हनि हिकु लाइन में या ॿिनि लाइनुनि में उहो अहिड़ो मैसेज ॾेई छॾंदा आहिनि, सही ॻाल्हि। ॾिनल आहे उन्हनि जो बाक़ाइदा, त उहो वॾी उन में कहाणी आहे। मामा वहीद हसन राजा हिकिड़ो वॾो नालो आहे सिंधी मीडिया जो, सुठो डायरेक्टर ऐं सुठो कैमरामैन, सुठो DOP रहिया आहिनि। अलाह पाक उन जन्नत नसीब करे। आमीन। उन सां गॾु आयो सां KTN ते कंहिं कम सां, त वापसि वञूं पिया, त रस्ते में गाॾीअ में मूंखे चयईं सर मेरी तबीयत ठीक नहीं है। त मूं चयो अल्लाह आपको सेहत दे। तो मुझे चें तो सर मैं शूटिंग कर रहा हूँ, ये कर रहा हूँ, KTN का ड्रामा कर रहा हूँ। मैं कौन सा ड्रामा करे थे? प्रीत जा पंद। मुझे चें सर एक टाइटल गाना मुझे बना के दें। तो मुझे माँ से सर आप वहीद भाई हुक्म करें, आप मुझे शायरी और धुन वगैरह दें तो करते हैं, कुछ करते हैं। सर मेरे पास शायरी भी नहीं है, मेरे पास धुन भी नहीं है, आप कुछ करो। हलंदड़ गाड़ी में बोल जेके आहिनि उहे ज़हन में आया। मुंहिंजे त मूं चयो त ड्रामे जी शूट किथे कई अथव? चई थर में कई आहे, सॼी उते कई आहे। मूं चयो छा सीन आहिनि? चई हे सीन आहिनि। अच्छा हलंदे हलंदे उहो कुझु ॿ टे अखर मूं चयो भला हीअं हुजे, थर जी तारीफ़ हुजे, थर जे माण्हुनि जी तारीफ़ हुजे। चई हा। मिठीअ जा ही मिठड़ा माण्हू, सुहिणा सुहिणा प्यारा माण्हू। वाह। मिठीअ जा ही मिठड़ा माण्हू, सुहिणा सुहिणा प्यारा माण्हू, थर जे सुहिणनि मोरनि जहिड़ा, ॼण त सिंधुअ जी छोलिन जहिड़ा। हाँ ये जो अखर मूंखे आहिस्ता आहिस्ता ईअं ज़हन में ईंदा विया त चए वाह 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 मुनीर भाई, यही तो चाहिए मुझे, यही तो चाहिए।
मुंहिंजे हिनखे मोबाइल में जल्दी सेव करे वरी मुंहिंजे ज़हन मां घर पहुतो मां निकिरी विया न इहे अखर त वरी मूंखे यादि न ईंदा वाकई सही पोइ ईअं कंदे कंदे उहो जॾहिं शाइरी थी वई ॿिए ॾींहं ते अची करे मुंहिंजे स्टूडियो में वेही रहियो मूंखे चयो मूंखे गानो ठाहे ॾे वाह वाह उहो गानो ठाहियोसीं उनजी वीडियो क्लिप उन ड्रामे जा बि हयईं मुंहिंजा सिंक बि वरितईं ऐं उहो KTN ते ॾिनई उहो KTN ते हलियो बि सही बेहतरीन बेहतरीन मिठीअ जा ई मिठड़ा माण्हू वाह त शाइरी जेका आहे न उहा के माण्हू वेही करे घायल ग़ुलाम क़ादिर घायल साहब अलाए केतिरा सभई कलाम उन लिखिया ऐं जेके बि कलाम लिखंदो तक़रीबन उन मां कुझु त कलाम त सुपर डुपर हिट थींदा हुया फ़क़ीर माण्हू हुयो वीचारो गुज़ारे वियो अलाह पाक हुनखे बि जन्नत नसीब करे ग़ुलाम क़ादिर घायल पोइ असांखे को एमरजेंसी में को कलाम हूंदो पोइ चवंदा हुआसीं बाबा हे 2-3 कलाम असांखे चए बसि मौज़ू ॿुधाए मौज़ू छा आहे बाबा मौज़ू हीअ आहे त ठीकु आहे कॉपी पेन खणंदो सिगरेट हथ में हूंदो लिख 4 कलाम 6 कलाम उन टाइम लिखी ॾे शाम जो बाबा वठो हे वठो ऐं रिकॉर्ड कयो वञी ऐं रिकॉर्ड बाक़ाइदा ऐं उन जूं कैसेट्स काफ़ी सुपर डुपर हिट गाना शमन साहब जा शमन अली मिराली साहब जा ऐं काफ़ी कलाम पंहिंजे KTN ते बि अलाए ग़ुलाम क़ादिर घायल शाइर जेके न उहे थींदा न आहिनि पैदा थींदा आहिनि पैदा थिया उनखे कुदरती ॾात उन में अहिड़ी हूंदी आहे जो उन में अहिड़ा उन में ज़हन में सोच हूंदी आहे जो उनखे लफ़्ज़नि जी माना एॾी ताक़त हूंदी आहे लिखण में लफ़्ज़ हुननि वटि पाण रही ईंदा आहिनि इलाम जी सूरत में पोइ हू लिखंदा वेंदा आहिनि चवंदा वेंदा आहिनि सही सर जीअं तव्हां माशाल्लाह ॻाल्हि मां जीअं कई हुई त तव्हां वॾेरे जा कैरेक्टर्स तमामु घणा कया आहिनि त हिकिड़ो स्टैम्प लॻी वेंदो आहे न त हिन माण्हू इहो कैरेक्टर निभायो आहे चाहे पॉज़िटिव हुजे चाहे नेगेटिव हुजे ॾाढो सुठो कयो अथई त हाणे हिनखे रुॻो इहे ई कैरेक्टर्स जो त तव्हां सां बि इहो सीन थियो आहे हा इहो त आहे न असल में हिकिड़ो एक्टर जंहिं कैरेक्टर में पॉपुलर चइजे या लॻे थो त ही मतिलबु हिन में पोइ डायरेक्टर जी हर डायरेक्टर चवंदो त मां हिनखे चेंज ॾियां चेंज पर माना जेको उते लॻे थो त उहो ई पोइ उते मिसाल वॾेरे जो कैरेक्टर हिकिड़ो मूं कयो पत्थर दुनिया में कैरेक्टर लॻी वियो उनखां पोइ सभिनी मूंखे वॾेरे जो कैरेक्टर ॾिनो हाणे एक्टर त लाज़मी आहे उनखे जेको बि कैरेक्टर ॾियो उहो त कंदो पर हाणे वॾेरे जो कैरेक्टर भलो करे सघे थो बिस्मिल्लाह असां इनकार त कोन था कयूं त ईअं वन स्टैम्प्ड उनखे मां चवंदो आहियां त वन टर्न या छा चवंदा आहिनि त हिकिड़े फ्रेम में बीहण वारो ईअं आर्टिस्ट खे ईअं न करणु घुरिजे आर्टिस्ट खे चेंज उहो आर्टिस्ट खे चेंज ॾींदो डायरेक्टर पर तव्हां कॾहिं कंहिं डायरेक्टर सां बि डिस्कस न कयो आहे त हाणे मूंखे थोरो चेंज खपे मां पंहिंजो थोरो गेटअप चेंज इलाही चेंज पंहिंजो कैरेक्टर मिलिया बि ॾिनासूं बि चवंदा पोइ चवंदा न यार तूं वॾेरे में सही थो लॻे इहा ॻाल्हि सही आहे वाकई सूट करे थो तव्हां ते हिकिड़ो असांजो दोस्त आहे बिशारत अब्बास साहब जी हिकिड़ी सीरियल केस हुई सो हुन में मूंखे रखियऊं ॿिए पासे ऐं पंहिंजो अब्बास साहब खे रखियऊं वॾेरे कैरेक्टर तो टोटली दोस्त यार डायरेक्टर या यार बुर्दी करेक्ट तुंहिंजो अलाए बिशारत कला कीअं ॾिनो अच्छा थिए थो न हिकिड़ो हा ऐं बिशारत अब्बासी साहब माशाल्लाह उहे बि ॾाढा सुठा ऐं सीनियर एक्टर आहिनि ऐं उन्हनि ते मां सम्झां थी त जेके चॉकलेटी हीरो टाइप हूंदा आहिनि हे उन टाइप आहिनि उहे चवंदा न माना ॾिसो न हिकिड़ो जेकी फिज़िक आहे हिकिड़ो चहिरो आहे कदकाठ आहे उहो तव्हांजो इन हवाले सां हिकिड़ो फ्रेम थियल आहे या हिकिड़ी स्क्रीन ते तव्हां उहो जचे थो त उनखे तव्हां हटायो था त अॻिले जेको माना हुनजो माना मुंहिंजो जेको प्रस्तार हूंदो उनखे ॾुखियो लॻंदो यार ही बुढे सां वॾेरो हुजे या हे न हुजे इलाही कया कैरेक्टर बि चवंदा न त वॾेरा तव्हां सही था लॻो हाणे हालांकि हूंदा नेगेटिव आहिनि कैरेक्टर मुंहिंजो नेगेटिव हूंदो आहे तक़रीबन अक्सर बेशतर पर माना अॻिले खे वणे थो त छा करे अच्छा कॾहिं कॉमेडी जी तरफ़ न आया कॉमेडी दिलि एॾी चवंदी आहे जो असां जहिड़ो मश्किरो को दुनिया में कोन्हे को पर्सनल कचहरियुनि में त ॾाढी खिलबोक कंदा आहियूं गेट टुगेदर में लतीफ़ा बि ॿुधाईंदा आहियूं एक्ट बि कंदा आहियूं पर हाणे अहिड़ो को मौक़ो मिले जो असां कॉमेडी न दिलि चवे थी त कॉमेडी कयूं हाणे जॾहिं मौक़ो मिले इंशाल्लाह लेट्स होप फॉर द बेस्ट ऐं थी सघे थो त जल्दी इहो मौक़ो अचे ऐं तव्हां कॉमेडी कयो वक़्तु आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं
ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। असां सां गॾु जावेद टकाणी बि हिते मौजूदु आहिनि ऐं बिल्कुलु उन्हनि खां असां पोइट्री ॿुधंदासीं हींअर। पंहिंजी शाइरी ॿुधायां? पढ़ाई ॿुधायो भली। न हूअं असां शाइर त अबनि ॾाढनि खां आहियूं। मुहारो पढ़ ॾाढो मुग़ल सल्तनत में हो न, उहो हुते हुन में दरबार में शाइरी पढ़ंदो। उन खां अॻु जेकी कलोड़ा दौर में ऐं समन जो जेको दौर हो, इन में मुंहिंजा पढ़ ॾाढे जो जेको पढ़ ॾाढो उहो हुते ई दौर इन करे ख़तमु थिया न। उन खां पोइ अम्मा बि शाइरा हुई ऐं बाबो मुहारो किताबु छपराईंदो हो। पोइ अम्मा जी बि इलाही शाइरी आहे, पर उहा आउं नियाणियुनि जे साम्हूं नथो ॿुधाए सघां। उहा ज़्यादातर बाबा खे ॿुधाईंदी। पोइ वरी अॼुकल्ह जेके मूं शाइरी कई हुन में हिकिड़ो शेर मूंखे यादि अचे थो त इश्क तुंहिंजे में सोणल साईं वधी वई ॾाढ़ी वधी वियूं मुछूं नथा कुछूं नथा पुछूं। बाबा त कयो वाह वाह। इश्क तुंहिंजे में सोणल साईं वधी वई ॾाढ़ी वधी वियूं मुछूं नथा कुछूं नथा पुछूं। ढोर ढगर सभु विकिजी विया बाक़ी बचियूं ॿ वछूं नथा कुछूं नथा पुछूं। जे था कुछूं जे था पुछूं पटिजे थी ॾाढ़ी पटिजनि मुछूं नथा कुछूं नथा पुछूं। ऐं ॿियो जेको मूं ताज़ो गज़ल लिखियो उहो गज़ल कंहिंजो हो अलाए कंहिंजो न, लिखियलु मुंहिंजो पंहिंजो हो। शाइर बि ऐं पाण बकलम ख़ुदि बि नफ़्स नफ़ीस त उहो पंहिंजो असां ग़रीब माण्हू ॿाराड़ी दे असां ग़रीब माण्हू ॿाराड़ी दे अला तुसाडी अला वधाई शान है पेश कुटूं पिछे पेट पालूं साडा मुगली ते गुज़रान है हिकु रली हिकु तॾा साडे सुम्हण दा सामान है तॾहिं बंगला विच में को भउ थींदा अला असांजे मने कखांदे काने हुके चिलबा छिक छिक मर गए साडे अबे ॾाॾे नाने कहिड़ी ख़बर कंबराणी को थे कीवें खवींदा पाने कुकड़ कबाब असीं की ॼाणूं अला असां पटड़े भत दे प्यासी फट फटी ते साडा मथा फिरदा असां लाइ भले गॾा लासी जेकर न सुम्हूं तॾहिं ते असांखो असलूं निंड न आसी लस्सी जी लप चाड़े कंबराणी को क्यों कोंदा वतई सासी सूरत वाले पैमान करंदे बेली हलदे सीना तड़के बाह लगे ना दी सूरत मूरत को ना दी सूरत वने सड़के सूरत दी मगरूरी कोलों साडी गाल न सुनदे खड़के गुलाम फरीदा जिन आशिकां दी कदर न कीती से ते बेदन मरे तिन चढ़ गए उसने शमा दी खबर पुछो पतंगा कोलों जिए ज़ोक खबर है जागा माशुकां दी खबर पुछो आशिकां कोलों जिए बुलबुल बस्ते बागा आखे खैर मोहम्मद साईं माशुकां दी दिल काली ते आशिकां दी दिलदारी। वाह वाह। ये एॾा नाला यादि क्या था रखो? हकीकत हिन हाल जी जाऊं ज़ाहिर करियां ज़री हकीकत हिन हाल जी जाऊं ज़ाहिर करियां ज़री माठ मिरुनि खे पवे डूंगर पवन डरी मूं घणो ॻाल्हायो हाणे ॻाल्हाईंदी का चरी। मां पोइ माठ थी कयां न हाणे ॿीहर चाबी न भरिजो। न मूं त ईअं ई ॿुधायो ते हूअं मुंहिंजी शाइरी जा दीवान लिखियल आहिनि दीवान सही आहे समझी वियसि। उहा आउं चाहियां पियो त अव्हांखे अञा ॿियूं बि न शाइरी न न न बस 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 असल बस में कंहिं वक़्तु बसनि में मंझंदि खपाईंदो हो न। साईं अॼुकल्ह त टूथपेस्ट था मिलनि न अॼुकल्ह टूथपेस्ट था मिलनि मंझंदि खे वठे नथो त मूं सोचियो छो न हिते पंहिंजे दोस्तनि खे साथियुनि खे भाइरनि खे ठगाइजे ॿुधाइजे त बाबला जानी जादूगर ॾाढा ॾिसको पुजारी अव्हां जो कुझु बि आज़मायो पर जावेद टाकाणी खे मथां विसारियो बचो बचो चपो चपो कली कली पतो पतो बूटो बूटो मूंखे सुञाणे छो त मुंहिंजो नालो जावेद टाकाणी जुबाणी चंडाणी राणू जे राणी गिदरो हिंदाणी हिकु खीर में टे सिर पाणी पोइ हाज़िर आवां पंहिंजो मिस्टर टाकाणी। वाह 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 बेहतरीन बेहतरीन माशाल्लाह बेहतरीन टैलेंट आहिनि। सर तव्हां खां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त तव्हां सां इलाही सीनियर आर्टिस्टनि बि कमु कयो आहे पर तव्हांजी नज़र में बहितरीन आर्टिस्ट केरु आहे मेल में? साईं मुंहिंजो नालो न वठिजो ॾिसो आउं आर्टिस्ट बर्दाश्त कोन कंदुसि। त सभई सुठो कमु था कनि हिन में जेको आहे सो इलाही आर्टिस्ट आहिनि सभु को पंहिंजे पंहिंजे मिज़ाज जो कमु करे थो पर मां पंहिंजी जॻह पसंदि ॿुधाईंदुसि ऐं जेको मूंखे वणंदो आहे आर्टिस्ट ख़ासि तौर ते असांजे इन टही जो हैदर क़ादिर तमामु भलो कमु थो करे माशाल्लाह। हैदर क़ादिर सुठो कमु कंदो आहे वाकई नो डाउट। आज़म मेंगल साहब बि तव्हां सां इलाही कमु कयो आहे। हा आज़म बि सही आहे आज़म बि सही आहे मतिलबु आर्टिस्ट सभु सुठा आहिनि सभई कमु भलो पिया कनि पर हिकिड़ी मतिलबु चइजनि टेस्ट हर कंहिंजी पंहिंजी आहे न त हुन हिसाब सां हैदर जो कमु जेको आहे काफ़ी हवाले सां मूंखे वणंदो आहे। जीअं निसार शाह साहब थी विया अख्तर खोखर साहब थी विया असां त हिकिड़ी लड़ी जा आहियूं न त असां हिक ॿिए खे त कंपेयर कंदासीं कोन न। अच्छा असांजी नंबरिंग को ॿियो वञी करे कीअं आहे। अच्छा मूसा ख़ान जी डेथ थी वई उन्हनि जे हवाले सां छा चवणु चाहींदव? काफ़ी फीलिंग्स आहिनि ख़ासि तौर ते उन सां कमु करण जो हिकिड़ो पंहिंजो रिदम हूंदो हुयो। शफ़ीक महिरबान ऐं पंहिंजे
दौर में जॾहिं रिकॉर्डिंग थींदी हुई त माहौल ॼण घर वारो हूंदो हुयो। हाणे छा चइजे, माना जस्ट लाइक माउ जहिड़ो जेको शफ़ीकानो लहजो हुयो, कैरेक्टर में अलॻि पंहिंजी जाइ ते, पर माना हिकिड़ो एनवायरमेंट जेकी उहा हुई, सो मिस महसूसु थिए थी। ऐं हाणे बि जॾहिं रिकॉर्डिंग ते नज़र न ईंदा आहिनि त ॼणो फील थींदो आहे त काश उहो हिकिड़ो जुमिलो आहे न शेरान त हीअ न वेल वञण जी। सो हर कंहिंखे हलिणो आहे, बाक़ी हर कंहिंजो पंहिंजो वक़्तु मुक़ररु थियल आहे। बिल्कुलु बिल्कुलु आहे। ऐं कॾहिं कॾहिं शयूं विछड़ंदियूं आहिनि न त उहो अहिड़ो घाव ॾेई वेंदियूं आहिनि, हिकिड़ो अहिड़ो ख़ाल छॾे वेंदियूं आहिनि जंहिंखे ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे पुर करणु। सही ॻाल्हि आहे। ऐं जीअं तव्हां उन्हनि खे मिस था कयो पिया, त ईअं ई मां जेकॾहिं पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयां त हुसैन कादरी साहब खे मां तमामु घणो मिस कंदी आहियां। लेजेंड एक्टर। अब्दुल हुसैन जे हवाले सां मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदुसि त अब्दुल हुसैन मां ॾाढो सिखियुसि। हालांकि असीं गॾु कमु कयोसीं काफ़ी। मां छो जो मां ॿुधायमि त इंस्पिरेशन हर कंहिंजी पंहिंजी आहे। माना केरु कंहिंखां कीअं थो इम्प्रेस थिए, छा थो वठे, छा थो गेन करे। त मां ख़ासि तौर ते जॾहिं अब्दुल हुसैन सां गॾु कमु कंदा हुआ, अब्दुल हुसैन जी हर एक्ट मां सिखंदो हुउसि त हीअ कीअं कयईं। हिकु त असांजो कद काठ मिलंदो हुयो, फ्रीक्वेंसी मिलंदी हुई, ऐं कैरेक्टर तक़रीबन बहिराड़ी जा ई कंदा हुआसीं हिकिड़ी माना छा चवंदा आहिनि हिकिड़े माहौल जा। त उन हिसाब सां मां सिखंदो हुउसि इलाही। मतिलबु एतिरे ताईं हिकिड़ी मां मिसाल ॾियां त असीं जियापे जंग ड्रामो कयूं पिया त उते असां हिकिड़ो टोलो हूंदा आहियूं धाड़ेलनि जो, त पोइ असांखे पुलिस भॼाईंदी आहे त असीं ईंदा आहियूं त हिकिड़ी हूंदी आहे ट्यूबवेल, त ट्यूबवेल ते साहु पटींदा आहिनि माण्हू, साहु पटे मुंहुं धोईंदा, को गुरड़ी कंदो, को पाणी पीअंदो, अहिड़े हिसाब सां। अब्दुल हुसैन मास्टर में अचे उतां मुंहुं धोतो, ॿाहूं धोतो से हे कयसि। वरी जॾहिं सोलो त कैमरा आई, अब्दुल हुसैन जा सोलो थियनि पिया त हिन उहो मास्टर वारो एक्ट कयो। मुंहिंजो मास्टर अलॻि थियो आहे, सोलो अलॻि थिया आहिनि, हीअ छा उहो आऊं चयो पोइ मां ॾिठो त हीअ जेको माना पाणी वारी कंटिन्यूटी आहे, ॿांह ताज़ी धोती थिए त पाणी वहे थो पियो, उन कंटिन्यूटी खे बरक़रार रखण जे लाइ वरी साॻियो ई माना पाणी हारियो ॿियो टियों। मुंहिंजो यार कमाल आहे। मतिलबु इहे शयूं कुझु शयूं पिक करण जूं आहिनि न। मतिलबु अब्दुल हुसैन खां ॾाढो सारियो सिखियासीं, ॾाढो सिखियासीं। मतिलबु जेतिरे ताईं हुयो, ऐं ॾाढो सुठो दोस्त हुयो, सुठो आर्टिस्ट हुयो, अहिड़ो आर्टिस्ट जेको असीं चवंदा आहियूं त हिकिड़ा ट्रेंड सेटर थींदा आहिनि न। सही। ऐं वरस्टाइल हुयो, वरस्टाइल आर्टिस्ट। कंटिन्यूटी बरक़रार रखण बि वॾी ॻाल्हि आहे। हर कोई आर्टिस्ट उनखे मेंटेन नथो करे सघे। सही सही। सर, तव्हां रिसेंटली दुबई बि विया हुया ट्रिप ते। जी जी। त उन ट्रिप जे हवाले सां बि मां तव्हां सां ॻाल्हाईंदसि, पर इते हिकिड़ो तव्हां खां गानो ॿुधंदासीं। उन खां पोइ जेको आहे तव्हांजे दुबई ट्रिप ते था अचो। सवेर जेका मूं तव्हांखे ॻाल्हि कई मामा वहीद हसन राजा जी जी, जी जी, उन्हनि जेको आइडिया ॾिनो, पोइ वरी उहा शाइरी कईसीं, धुन ठाहीसीं, पोइ केटीएन जो प्रीत जा पंध उनजो टाइटल सॉन्ग ठाहियोसीं, त उहो तव्हांखे ॿुधाईंदा। इन में थर जी ऐं मिठी जी ऐं मिठीअ जे माण्हुनि जी, उतां जे असांजे मारवन जांगीड़नि जी जेका तारीफ़ आहे। बहितरीनु। मिठीअ जाही मिठड़ा माण्हू, सुहिणा सुहिणा प्यारा माण्हू। मिठीअ जाही मिठड़ा माण्हू, सुहिणा सुहिणा प्यारा माण्हू। घर जे सुहिणा
घर जे सुहिणा मोरन जहिड़ा ॼणु त सिंधुअ जी छोलिन जहिड़ा मिठीअ जा ई मिठड़ा माण्हू सुहिणा सुहिणा प्यारा माण्हू चूड़ियों अला में चूड़ियों कन में बाहम कहड़ा मिठीअ जा ई मिठड़ा माण्हू सुहिणा सुहिणा प्यारा माण्हू वाह 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 थी वेंदो आहे पार्ट ऑफ लाइव हा, शो हा। ऐं ईअं त बिल्कुलु। थींदो रहंदो आहे मिठीअ जा प्यारा टेक्निकल माण्हू। इश्यूज़ न थियनि त पोइ मां इनखे लाइव कंसीडर ई न कंदी आहियां very nice. त लाइव में इहे शयूं थींदियूं लाइव में थींदो आहे। ज़ाहिर आहे तव्हां कॉन्सर्ट्स कयो था तव्हां शोज़ कयो था उते बि इहे उते बि इश्यूज़ थींदो आहे कॾहिं को माइक जो प्रॉब्लम थी पियो कॾहिं पोइ लीड जो प्रॉब्लम थी पियो कॾहिं म्यूज़िशियन खां प्रॉब्लम थी पियो कॾहिं असांखे प्रॉब्लम थी ज़ाहिर आहे पियो ऑब्वियसली ऐं हाणे त 2-3 ॾींहं पहिरियां हिकिड़ो प्रोग्राम हुयो मुंहिंजो उते बि ही साउंड सिस्टम लॻल हुयो सॼो उन खां 2 ॾींहं पहिरियां मुंहिंजो गलो ख़राबु थी पियो ओहो मूं चयो हाणे सॼो प्रोग्राम थींदो कीअं सॼो कमु गले ते आहे एतिरी परहेज़ कई एतिरी निंड कई एतिरियूं दवाऊं खाधियूं एतिरो ख़्यालु कयो गरारा हो सॼो ॾींहुं आउं ॻाल्हायां कोन पियो वाइफ मूंखे चए मानी खणी चां ॻाल्हायो चवण था छा त सॼो ॾींहुं गले खे जीअं रेस्ट मिले Rest मिले। राति जो जीअं प्रोग्राम करे सघां सही। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम एॾो माशाअल्लाह। सुपर डुपर हिट थियो प्रोग्राम माशाअल्लाह जो माशाअल्लाह मुंहिंजे मालिक जा करम आहिनि माशाअल्लाह, त माशाअल्लाह। ॾिसो न टेक्निकली मसइला थी वेंदा थी वेंदा आहिनि, उहो थी छा आहे वेंदा लाइव में हाणे पाण कयूं पिया त हा थी वेंदो आहे सर इट्स पार्ट ऑफ मां चवां थी न त लाइफ उहो हिकिड़ो प्रोग्राम असांजो हो न उहो टी घरवारी हुनखे वठी वियोसि अच्छा ऐं शादी जो प्रोग्राम हो उते असां नचियासीं टुपियासीं मूं ॾिठो हिकिड़ो सेल किरी पियो मूं चयो ज़ाले ही सेल तुंहिंजो मूंखे वरी हिते ठगा कई बाबा सेलनि ते थी हलां छो छा चए था तव्हां हुनखे जापानी गुॾी सम्झो छा अलाए सेल ते किरे पियो मूं चयो सेल तुंहिंजो आहे चवंदी निभागा सेलनि ते थी हलां छो असल ॻाल्हि में ही हिकु धक जी ॻाल्हि करणु चाहे थो त मूं केतिरा धक खाधा खाधा आहिनि सर इहे सभिनी जो ज़िक्र मुंहिंजो अकेले जो ज़िक्र कोन्हे सर 4 मायूं आहिनि अञा त 3 जा ज़िक्र निकिता न अञा चौथी ईंदी ईंदी बाकी ॿार बि त आहिनि 22 ॿार बि माशाअल्लाह उनजो बि ज़िक्र लेली अटे थेली जेना काणी फापू तो नाली 22 ॿार सभिनी खां वॾो जेको पुटु हुन चयो बाबा वॾो थी सियासतदान थींदो हुनजो नालो ई मूं लोटो रखी छॾियो लोटो ठुली पिरमाई सभु मुंहिंजा ॿार आहिनि पिनी पिनी गुज़ारो करूं त छा करियूं बस अल्लाह 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 हिदायत ॾींदो तव्हांखे बि उन्हनि खे बि न अलाह हिदायत बि मुंहिंजे पुट जो नालो न हा हिदायत शुक्र आहे माई जो नालो नथो हिदायत काथो इहो बि सही आहे नाला ज़ाल जो नाला खुटी पवंदा अॻिते छा कंदे मूं चयो चरी थी वञे जनवरी अनवरी फरवरी अनवरी। इलाही पिया आहिनि हा अञा इस्लामी नाला पिया आहिनि रमज़ान शाबान उर्स इहे इलाही नाला आहिनि वाह 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 सर असद कुरैशी साहब उन्हनि जे लाइ का सलाह का राय ॾियणु चाहींदव असद मां छा सलाह ॾींदुमि असद कुरैशी माशाअल्लाह असांजे सिंध जो इलाही फेमस आर्टिस्ट आहे ऐं उनजो हिकिड़ो पंहिंजो छा चवंदा आहिनि त लहजो रहियो आहे उनजो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल रहियो आहे ऐं मां चवंदो आहियां त जेके
छा चवंदा आहिनि त मख़सूस लहजे वारा आर्टिस्ट आहिनि जेके सुञातो वञे। मिसाल तौरु असां पंहिंजो सुल्तान राय खे काउंट कयूं या ॿियो त ईअं असद कुरैशी खे, त असद इहो बि किन किन आर्टिस्ट जो कमाल हूंदो आहे न, त हिकिड़े माना स्टाइल सां हलनि था ऐं उनखे बरक़रार रखियो था अचनि। ईअं न आहे त उनखे को ॿियो करेक्टर कोन थो अचे, न ईअं न आहे, पर उहो लाज़मी आहे हिकिड़े करेक्टर में फिट थिया आहिनि त उहो उनजी जेकी शोहरत, उनजी जेकी इज़त, उनजी जेकी लेवल आहे उनखे बरक़रार रखियो था अचनि। सो असद कुरैशी मुंहिंजे नज़र में तमामु सुठो आर्टिस्ट आहे, जेतिरो मतिलबु हुनजो पंहिंजो आहे। बाक़ी हाणे पसंदि नापसंदि हर कंहिंजी पंहिंजी आहे। सही, पर न कॾहिं थींदो आहे न त आर्टिस्ट खे बि हिक ॿिए खे सुठी सलाह बि ॾेई वेंदा आहिनि, या जेका शइ तव्हांखे सलाह हाणे मतिलबु मुंहिंजो त सीनियर आहे, मूंखां त इलाही सीनियर आहे। मां त हाणे सलाह असद साहिब खे त कोन थो ॾेई सघां। बाक़ी उहो ॿुधायांव न, ॾिसंदड़ ई सभु कुझु करे सघंदा। ईअं जीअं तव्हां चयो त भई तव्हां रुॻो वॾेरे करेक्टर कयो था, ॿिया छो नथा कयो, त ईअं असद जे लाइ बि माण्हू चवंदा हूंदा त भई ॿिया छो नथो करेक्टर करे या के ॿियो टियों। त सलाह त हाणे कुझु मां त कोन थो ॾेई सघां। बाक़ी हा इहो आहे त आर्टिस्ट खे जेकॾहिं मौक़ो मिले ऐं मौक़े मिलिया आहिनि, आर्टिस्टनि खे मौक़ा मिलिया आहिनि, पर पोइ ईअं चइजे त खणी न लॻा आहिनि ॿियनि करेक्टरनि में। थींदो आहे, बिल्कुलु थींदो आहे, जंहिं ते जेका छाप लॻी थी वञे उहो पोइ उन ई कैरेक्टर में पसंदि असद साहिब जो KTN ते ई ड्रामो हो, मुंहिंजे ख़्याल में क्लीन शेप थियो हुयो, नालो मूंखे यादि कोन थो अचे। उनमें हुनजो इलाही करेक्टर चेंज हो, मतिलबु पढ़ियल लिखियल, सूटेड बूटेड, हे हो ॿियो टियों। गर्दन जी दुनिया मुंहिंजे ख़्याल में हा, त इहो करेक्टर था हुन बि कया आहिनि, करेक्टर असां बि कया आहिनि, पर चवंदा आहिनि हिकिड़ो करेक्टर न लॻंदो आहे पोइ वरी लाज़मी आहे उन हिसाब सां। तव्हां ॿिन्ही गॾु कमु कयो आहे? इलाही कयो आहे, इलाही ख़ासि तौर ते फिल्म्स में त इलाही कमु कयो आहे। जेके सीरीज़ जी फिल्मूं ठहंदियूं हुयूं उन दौर में 3 नाला हूंदा फिल्मुनि दुनिया में, असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, निसार शाह, 3 नाला। मतिलबु इन खां सवाइ फिल्म ठहंदी कोन हुई, ठहंदी हुई त माना इहे इन्हनि मां हिकिड़ो हुजनि त 3, पोइ असां टिनी खे गॾाईंदो हुयो, हिकिड़ो ई माना प्रोडक्शन वारो गॾाईंदो हुयो, पोइ या चंदर गॾाए या पंहिंजो किंग वारो गॾाए, पोइ 2 फिल्मूं ठाहींदा त उन हिसाब सां। तव्हां सिंधी मूवीज़ जेके सिनेमा जे लाइ थियूं उन्हनि में कॾहिं कमु न कयो? न, सिनेमा जे दौर में त मुंहिंजे दौर खां अॻु में ई सिनेमा ख़तमु थी चुकी हुई। पोइ हिकिड़ी दोस्त असांजी कोशिशि कई त सिनेमा फिल्म ठाहियूं, उन ठाही बि सही, प्रोडक्शन बि तमामु सुठी हुई, फिल्म ॾाढी भली ठही, पर हाणे सिनेमा असां वटि आहिनि कोन, सिंध में किथे बि सिनेमा कोन्हनि। हिकिड़ी LIR में सिनेमा हुई, उते उहो लॻाई, उहो माण्हुनि जो रुझान कोन हो। हाणे दौरु चेंज थी वियो, लाज़मी आहे CDs जो दौरु, वरी हाणे मेमोरी कार्ड जो दौरु आहे, त उन में हाणे मेमोरी कार्ड अची वियो आहे त CD जो वैल्यू कोन्हे का। न त CD जो जॾहिं दौरु हूंदो हो त कंपनी बि कमाईंदी हुई, असीं बि कमाईंदा हुआसीं, जेको होटल वारो हूंदो उहो बि कमाईंदो हो, ॿुधो न, त माना रोज़गार हूंदो हो, सभिनी जो गॾियल हूंदो हो। हाणे उहो जो मेमोरी कार्ड जो अची वियो त माण्हू जेको 20 रुपए में माना 4 फिल्मूं भराए अचंदो, 100 रुपए में हिकिड़ी फिल्म छो ख़रीद कंदो। त इहो दौरु, उहो दौरु हुयो, माना दौर जे। ऐं कॾहिं बि मां चवंदो आहियां माण्हू हर दौर सां उनखे उन्हनि शयुनि खे ऑन करे मञे, तस्लीम करे। पोएं दौर ते भई रोए न थी, असांजो दौर त हे हो, हिन दौर में अलाए छा थी वियो आहे, भई उहो दौरु उहो हुयो, हीउ दौरु हीअ आहे, हिन जा रमूज़ पंहिंजा आहिनि, उन दौर जा पंहिंजा हूंदा। अच्छा ज़ुल्फ़कार साईं, थोरो इंटरप्ट कंदुसि आउं बि, छो त आउं महिमान त आहियां पर मेज़बान बि आहियां। ठीकु आहे, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो सुवालु मूंखे ज़हन में अचे थो, तव्हां कॾहिं इंटरनेशनली कमु करण जे हवाले सां, उर्दू मीडिया ते जे हवाले सां तव्हां कॾहिं सोचियो आहे त असां को कमु अहिड़ो कयूं, भले असांजो कल्चर सिंधी ॾेखारियो वञे, पर हुजे उर्दू में, जीअं इंटरनेशनली उहा असांजी फिल्म या असांजी प्रोडक्शन जेका प्रमोट थिए, दुनिया हुनखे ॾिसे ॿुधे त असांजो सिंध जो कल्चर केतिरो रिच आहे या कीअं आहे, कॾहिं इन जे बारे में तव्हां सोचियो त इंटरनेशनली कमु कयो वञे? इहा शइ करे सघिजे थी, इन जे लाइ सभु खां पहिरियों फाइनेंसर हुजे, जी, प्रोडक्शन हुजे, आर्टिस्ट त परफॉर्म कंदो ऐं प्रोडक्शन हुजे, करे सघिजे थी। ऐं असां वटि ग्राउंड बि आहे जी, असीं कदम छो नथा वधायूं, इहा सोचण जी ॻाल्हि आहे। न त अदरवाइज़ हिन वक़्तु जेकी कॉम्पिटिशन हले थी या हिन वक़्तु जेको दौरु हले थो, ख़ासि तौर ते असांजी इंटरनेशनल खां वठी नेशनल खां वठी असांजी रीजनल मीडिया ताईं, त असां कॉम्पिटिशन तॾहिं ई करे सघूं था, पाण खे कॉम्पीट करे सघूं था जॾहिं असीं उन सां गॾु हलूं। असां वटि ईअं थिए थो सिंधी मीडिया में ख़ासि तौर ते त प्रोडक्शन्स वधणु घुरिजनि, उहे वधण जे बजाए घटियूं आहिनि, ऐं घटण जो सबबु इहो आहे त मां उहो छा चवंदा आहिनि त असांजो हिकिड़ो दोस्त आहे चवंदो आहे साईं फील्ड असांजी ॾाढी भली आहे,
पर माण्हू ॾाढा ख़राबु अची विया आहिनि सो न जीअं हिकिड़ो मिसाल इहो आहे असां वटि जेकॾहिं CD जो दौरु हुजे हा जॾहिं CD अञा हलंदड़ हुजे हा न मुनीर साईं मां तव्हांखे वॾे वसूख सां चवां थो त असां ई ठाहियूं आहे न जीअं हाणे हिकिड़ो टर्न ओवर कयो अलीगुल मला पंहिंजे ज़बरदस्त हुन शुरू खां वठी सिंधी मीडिया ते ऐं PTV ते काफ़ी कमु कयो ऐं मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि कमु कयो उन खां पोइ जॾहिं हींअर हुन उर्दू साइड ते टर्न ओवर कयो उन पासे ॾे वियो ऐं उते वरी जेको डायरेक्टर आहे उहो बि असांजे हितां ई निकितो फारूक इंसाफ़ तमामु ज़बरदस्त प्रोडक्शन ॾे पियो हिन वक़्तु इंटरनेशनली उनजो हिकिड़ो वॾो नालो आहे अलीगुल खे जेकॾहिं जॾहिं उते कैरेक्टर मिलियो ऐं जेको जंहिं तरीक़े सां हुन निभायो त हिन वक़्तु अलीगुल असांजो हिकिड़ो असासो आहे असांजे सिंध जो शान आहे जेको दुनिया में हुनजो नालो थियो आहे। अच्छा वॾी ॻाल्हि त जेके अलीगुल इश्क मुर्शिद में जेको कैरेक्टर कयो या उन में जेके उनजा सीन्स हुया बिलीव कंदो उहो असांजी सिंधी मीडिया में इलाही चकर करे चुको आहे इलाही चकर करे चुको आहे ऐं असांजे साम्हूं कचहरियुनि में इहो माना हिकिड़ो इहो जो संगत में मजबूर करते हो इहो हुनजो पंहिंजो माना त यार इहो संगत में जेको मजबूर कंदा हो न माना उहो साॻियो आहे पर हाणे प्रेज़ेंटेशन जी ॻाल्हि आहे न प्लेटफॉर्म जी ॻाल्हि आहे हाणे असांखे इश्क मुर्शिद या अलीगुल खे प्लेटफॉर्म ॾियो हिकिड़ो नेशनल मीडिया जो नेशनल चैनल्स जो हाणे ईअं असां वटि सिंधी आर्टिस्ट में बि खोट कोन्हे का मौक़े मिलण जी ॻाल्हि आहे बाक़ी मुनीर साईं जी ॻाल्हि कई इहा असुल ॻाल्हि सोचण जी इहा आहे त पाण अगरि पाण प्रोडक्शन कयूं इन टाइप जी छो न हाणे ॻाल्हि पाण प्रोडक्शन त ठहे थी न सिंधीअ में ठहे थी उन ते ख़र्च बि थिए थो माना फाइनेंसर आहिनि कमु बि थिए थो पियो प्रोड्यूसर कमु बि करनि पिया पर उनखे सिर्फ़ु लैंग्वेज थोरी चेंज करे सॼो कल्चर इहो ॾेखारिजे वेब सीरीज़ जे तौर ते कमु करे सघिजे जीअं PTV ते जांगलूस ऐं ॿियो दीवारे ऐं मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम हलिया हुया जॾहिं उहे उर्दू में कन्वर्ट थिया ऐं सॼो कल्चर सिंधी हुयो रिच हुयो त उनखे पूरी दुनिया में केतिरा पॉपुलर थिया आणण लाइ ॿ शयूं आहिनि न हिकिड़ो प्रोडक्शन प्रोड्यूसर ॿियो राइटर उहा शइ लिखंदो त आर्टिस्ट परफॉर्म कंदो प्रोड्यूसर चाहींदो त भई जेको असांजे रिवायती ड्रामा हलनि था रिवायत खां हटी करे असांखे चेंज ॾियूं त उहो माना बीठल पाणी में पथर केरु उछलाईंदो उहो जंहिंमें सहप हूंदी सही ॻाल्हि आहे पर सर असां वेब सीरीज़ जे तौर ते बि कमु करे सघूं था वेब सीरीज़ जो बि हींअर जेको आहे दौरु आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां हिन वक़्त ताईं सिंधी काई बि अहिड़ी शॉर्ट मूवी न ठही हूंदी जेका वेब सीरीज़ लाइ ठही हुजे या यूट्यूब लाइ ठही हुजे मां सवेर वरी बि इहा ॻाल्हि कंदुसि असां वटि फाइनेंसर जी खोट आहे मिसाल मुंहिंजी दिलि चवे थी न मां एज़ अ आर्टिस्ट या एज़ अ हिकिड़ो व्यूअर चवां त मूंखे भई पंहिंजे हिन मुआशिरे खे या पंहिंजी मीडिया खे या पंहिंजी हिन लैंग्वेज खे या हिनखे कल्चर खे मूंखे थोरो मतिलबु मथे खणी वञिणो आहे इंटरनेशनली त मां इहा हिकिड़ी प्रोडक्शन कयां इहा शइ उर्दू में ॾियां जेका सिंधी में आहे इहा उर्दू में ॾियां हालात में उर्दू जी प्रोडक्शन जे लाइ जेका शइ रिक्वायर थिए थी उहा हू परफेक्ट पूरी कनि था असां माना कमु टपायूं था त असां वटि ईअं आहे दरगुज़र वारो कमु आहे असां वटि दरगुज़र न हुजणु घुरिजे न प्रोडक्शन मज़बूत उहा थींदी हिकिड़ो ड्रामो हुयो जंहिंमें हिकिड़े फ़ैसिले जो सीन आहे सरदार आहे हेॾो जेको माना उहो चए थो त भई फ़ैसिलो आहे जिरगो आहे जिरगे में हुन डायरेक्टर प्रोड्यूसर चयो कम से कम मुझे 300 बंदे चाहिए हुन सां माण्हू इकठे कया अचे मानियूं देगियूं हुननि खे पैसा ॾिनसि बमुश्किल 150 खां 160 माण्हू इकठे करे सघियो डायरेक्टर चयुसि ये मेरी रिक्वायरमेंट नहीं है मैं नहीं करूँगा उन्होंने उहा शूट कैंसिल थी आहे अच्छा उहो 150-200 माण्हू जी मानियूं टिकियूं किराया भाड़ा उनजी प्रोड्यूसर बाबा मुंहिंजे रिक्वायर आहे माना 300 माण्हू त 300 माण्हू हेॾो सरदार आहे उहो माना 20 माण्हुनि ते जिरगो कंदो आहे वाह पछाड़ी ॿिए ॾींहं ते हुन बमुश्किल 200-250 माण्हू इकठे करे चई चलो अब तुम्हारे लिए मैं ये करता हूँ त माना हू रिक्वायरमेंट जेकी आहे न उन ते हू कॉम्प्रोमाइज़ नथा कनि असां वटि ईअं आहे ठीकु आहे भला हाणे हीअ बसि ठीकु आहे बंगलो वरी हीअ भित आहे लॻाए कम खे अच्छा सर तव्हां थोरो पंहिंजे वॾे खे अंदाज़ में थोरो ब्रेक त वठो ॿुधो टाकाणी जी साईं तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे अॻुवाट आहे साईं तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे ही टाइम ब्रेक जो थियो आहे ब्रेक वठे थो या कयां कमु पूरो ॿाहिरों दोस्त सां नूर बटारे साहिबु चए थो वठूं था ब्रेक मिलूं था ब्रेक खां पोइ
तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा मुनीर सर, तव्हां सां जेको आहे दुबई जे हवाले सां थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेको तव्हांजो रीसेंट ट्रिप हुयो, उन खां पोइ वरी तव्हां खां गानो बि ॿुधंदासीं। त थोरो असांखे ॿुधायो त उहो तव्हांजो दुबई जो ट्रिप कीअं रहियो ऐं उन में जेको आहे पंहिंजो केरु केरु हुयो तव्हां सां गॾु? असल में हिन डिसंबर में 1 डिसंबर ते जेको कल्चर डे पंहिंजो सिंधी सकाफ़त जो ॾींहुं ॾियारो मल्हायो वेंदो आहे पूरी दुनिया में बि, त हिन दफ़े 1 डिसंबर ते हुयो, त उहो दुबई में थियो प्रोग्राम। त असांखे बि मौक़ो मिलियो, उते आहे सिंध फ्रेंड्स फोरम, उन्हनि इहो प्रोग्राम रखियो हुयो। ऐं उते आहे पेड पाकिस्तान एसोसिएशन ऑफ दुबई, वॾो हिकिड़ो ऑडिटोरियम आहे, उन में उहो प्रोग्राम थियो हुयो। पोइ उन्हनि त 12-13 आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि खे घुरायो हुयो दुबई प्रोग्राम जे लाइ। पोइ वीज़ाउनि जा कुझु इशूज़ हुया, वीज़ा वॾी मुश्किल सां मिलनि पिया दुबई जा। असां 8-10 माण्हुनि जा निकिता, बाक़ी 3-4 माण्हू रहिजी विया। वियासीं, उते ॾाढो मुहबत मिली, मान मिलियो, इज़त मिली। उन में काफ़ी आर्टिस्ट हुया, उस्ताद रजब फ़कीर हुयो, ज़ामिन अली हुयो, इंडिया खां लता लालवाणी हुई, आउं हुयुसि, अली गुल मला हुयो, गामू हुयो, ऐं कंपेयरिंग सजाद सुहाग करे पियो। तमामु सुठो प्रोग्राम थियो। ऐं सिंधी कम्यूनिटी जेका अरब इमारात जी हुई, उहा तमामु घणी कम्यूनिटी हुई उते, ऐं स्पेशली जेका इंडिया खां जेके सिंधी आहिनि उहे बि घणा हुआ, सुठियूं फैमिलियूं। अयाज़ लतीफ़ पली जो साहिबु महिमान ख़ासि हुआ, ऐं बहितरीनु प्रोग्राम थियो। अलाह पाक इज़त रखी। वरी KTN जा पंहिंजो ब्यूरो चीफ आहे उते फ़हद शेख, उन बि सुठी कवरेज कई। ॿियो बि मीडिया जा माण्हू हुया, हितां जा बि उतां जा बि, उन्हनि बि ॾाढी कवरेज ॾिनी। उहा रिपोर्ट ठाहे करे, जेका KTN जी रिपोर्ट ठाहे करे फ़हद शेख हेॾा मोकिली हुई। फ़हद शेख मूंखे चयो यार वॉइस ओवर बि जेको आहे न हिन में तूं करे ॾे। पोइ वॉइस ओवर बि हुन में मुंहिंजी लॻल हुई जेका हिते हले। त दुबई जो ट्रिप ॾाढो सुठो रहियो, माण्हुनि ॾाढो मान ॾिनो, इज़त ॾिनी, पैसा ॾिना, तोहफ़ा ताइफ़ ॾिना। ॿियो छा खपे असांखे? तमामु हिकिड़ो असांखे एॾी इज़त मिली जेका असांजी सोच खां वधीक आहे। माशाल्लाह, ज़बरदस्त। इहो इंटरनेशनली वरी कॾहिं कॾहिं थी वेंदा आहिनि। सुठो आहे, सुठो आहे, ज़रूरी आहे, आर्टिस्ट लाइ ज़रूरी आहे, इहे ट्रिप्स ज़रूरी आहिनि। उते उन पैड जो जेको पाकिस्तान एसोसिएशन वारनि जो हॉल आहे, ऐं उन हॉल जे अंदरि असांखे ईअं लॻे असां सिंध में बीठा आहियूं। सभिनी मायूं मर्द सभिनी खे इहे अछा वॻा पातल, टोपियूं, अजरक, हे हो। दीदी आशा चांद जेका उहा बि उते हुई, ऐं अदा बशीर आरिसर इन प्रोग्राम खे सॼो हैंडल कयो हुयो, ऑर्गेनाइज़ कयो हुयो। उनजी पूरी टीम ऑर्गेनाइज़ कयो, सिंध फ्रेंड्स फोरम वारा, ऐं बहितरीनु उन्हनि करायो प्रोग्राम। असांखे सुठो मोट मिली हुनजी। ऐं सोशल मीडिया ते छाया पिया आहियूं, उन ते लॻो पियो घणो कुझु, अल्हम्दुलिल्लाह। ज़बरदस्त। पोइ हींअर तव्हां खां गानो ॿुधंदासीं। हा, बसि उहे जेके यार मुंहिंजा हुया न दुबई में, उहे यार हिकिड़ा हे यार असांजा, हुन यारनि खे छो न राज़ी कजे। बिल्कुलु बिल्कुलु। असां फराडी न कूड़ जा आदी न, असां फराडी न कूड़ जा आदी न, ग़लती कंदा न हर वार हूं। असां त यारनि जा यार हूं, असां त यारनि जा यार हूं, असां त यारनि जा यार हूं, असां त यारनि जा यार हूं। ओ यार बिना दिलदार बिना कहिड़ो मां पंहिंजे प्यार बिना, ही दिल थी चवे तूं साम्हूं वे, ओ वञ न परे तूं करार बिना। ओ यार बिना दिलदार बिना कहिड़ो मां तुंहिंजे यार बिना, गुल फुल न आहिनि ही गीत मुंहिंजा कंहिं शाइर बिना, फनकार बिना। सारी ज़िंदगी घाटा खाधा, लख न यार ठाहियासीं, यारनि जा ॾुख पंहिंजा सम्झा, खिली मथे ते खयासीं। हिका ज़बान असांजी सचा सुञाण असांजी, हिका ज़बान असांजी सचा सुञाण असांजी, बंदा त असीं ताबेदार हूं। असां त यारनि जा यार हूं, असां त यारनि जा यार हूं, असां त यारनि जा यार हूं, असां त यारनि जा यार हूं।
जगायो साईं असां त मरण ताईं जाते जाते हुकुम ईंदो यार उते ईंदासीं सिधा ऐं सादा हूं वाइदनि जा पक्का हूं सिधा ऐं सादा हूं वाइदनि जा पक्का हूं यारनि ते कंदा एतबार हूं असां त यारनि जा यार 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 हूं वो यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां तुंहिंजे प्यार बिना ही दिल थी चवे तूं साम्हूं वे ओ वञ न परे तूं करार बिना ओ यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां तुंहिंजे यार बिना गुल फुल न आहिनि ही गीत मुंहिंजा कंहिं शाइर बिना फनकार बिना हाली ॻाल्हियूं यार न सम्झनि सच करे था सम्झायूं तंहिंजी ख़ातिर करणी पए त जिद कुर्बान कंदासूं असां बाज़ारी न बंदा वापारी न असां बाज़ारी न बंदा वापारी न यारनि खे चवंदा बार बार हूं असां त यारनि जा यार 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 हूं वाह 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 बहितरीन सभिनि खां बहितरीन परफॉर्मेंस टकाणी साहब ज़ाहिर आहे अॼु हिनजो वीडियो त मुंहिंजो इहा ॻाल्हि बि सही आहे सर तव्हांजो हीअ अपकमिंग कोई प्रोजेक्ट KTN जे लाइ KTN जो हिकिड़ो सोप सीरियल ठहे पियो तमामु ॾाढो सुठो सीरियल आहे ख़ासि तौर ते कहाणी ॾाढी स्ट्रॉन्ग अथसि राइटर के हसन जावरी साहब मोहम्मद हसन जावरी साहब जो राइटर ऐं मुमताज़ ख़ासकली साहब ऐं जावेद खारानी साहब हुनजा डायरेक्टर आहिनि ऐं तव्हांखे हीअ जेकी असीं शूट कई आहे उहा ॾाढी वणंदी ख़ासि तौर ते तव्हांखे महसूसु थींदो त हीअ कंहिं उर्दू प्रोडक्शन जो कमु थियल आहे अच्छा ख़ासि तौर ते जेकी लोकेशन अरेंज कई आहे जावेद साहब ॾाढी भली रिक्वायरमेंट वारी मतिलबु मुंहिंजो हिकिड़ो वॾेरे जो करेक्टर आहे त मूंखे उनजी जेकी मूंखे लोकेशन ॾिनी अथसि उहा तमामु हाई फाई क़िस्म जी ऐं उनखे आरिफ चना साहब जेको असांजी DOP आहे उन ॾाढो सुठो फिल्मायो आहे ॾाढो सुठो फिल्मायो आहे ऐं तव्हांखे लाइटिंग तव्हांखे मतिलबु लॻंदो त ही का हा प्रोडक्शन आहे ऐं ॾाढो ख़तरनाक करेक्टर आहे मुंहिंजो त नेगेटिव नेगेटिव त नेगेटिव पोइ तव्हांजा अक्सर करे नेगेटिव कैरेक्टर्स में कुझु तकिया कलाम बि हूंदा आहिनि त हिन में कुझु आहे हा जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां तकियो शब्द आनियर कोन थियो आहे ड्रामो ऐं ॾाढो सुठो तकियो कलाम उन में रखियो अथमि त छाकाणि त नेगेटिव आहे न चवां थो त बौलाज ख़ान जे बुल ते न चढ़ बौलाज ख़ान जे बुल ते चढ़े न त बोलाटी हिकिड़ी खाराईंदो साईं वाह 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 बहितरीन बहितरीन बालाज ख़ान कैरेक्टर जो नाम आहे सही बुल माना वारो हा वारो ॾिनी त पोइ देरि न कंदो साईं वाह वाह त इहो जेको आहे कैरेक्टर तव्हांखे छा थो लॻे त इहो किथे तव्हांखे पुॼाईंदो तमामु सुठो करेक्टर आहे ऐं करेक्टर त उहे बि सभई सुठा हूंदा आहिनि पर आर्टिस्ट खे परफॉर्म करण में जंहिं करेक्टर में मज़ो ईंदो आहे न उन में पोइ दिलि ख़ुशि थी वेंदी आहे ऐं एक्चुअल ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मूंखे पंहिंजी पसंदि जी ॻाल्हि थो ॿुधायांव त मूंखे नेगेटिव करेक्टर वणंदा आहिनि इहो इन जे करे वणंदा आहिनि त उन में परफॉर्मेंस जो मार्जिन घणो हूंदो आहे ॾाढी वेरिएशन हूंदी आहे उन में असां नेगेटिव आहे न जीअं टोन जहिड़ो टोन रखे जाॾे खणी वञे उहो उनजो नेगेटिव ई लॻंदो पोइ उन में असीं खेॾंदा आहियूं जुमलनि सां लफ़्ज़नि सां सीन वणंदो आहे ईअं लॻंदो आहे त हिन खां वधीक ई सीन आहे ऐं पोइ पाण परफॉर्म कंदा आहियूं पाण खे ई मज़ो ईंदो आहे छोकी तव्हां रूह सां कमु कंदो न तव्हां दिलि सां कमु कंदो तव्हांजे ॾिसंदड़ खे दिलि सां लॻंदो ॿुधो न हाणे ॾिसो हिकिड़ो सैड सीन आहे हिकिड़ो आर्टिस्ट मतिलबु पंहिंजूं सॼियूं जेके फीलिंग्स हुन में
विझे थो ऐं पोइ अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़नि था, वरी उहो फीलिंग्स ज़ाहिर करे थो, त जेको ॾिसंदड़ हूंदो न उनखे बि इहो फील थींदो यार बाक़ी रियल करे, रियली आहे, त उहो ख़ुदि ॾिसण वारो रोई पवंदो आहे। हा त इहे आहिनि आर्टिस्ट जो फीलिंग्स ॾे त पोइ लाज़मी आहे सही शइ सुठी लॻे थी। नेगेटिव में बि असां जेसिताईं तव्हां ख़तरनाक न थींदासीं मज़ो कोन्हे तेसि ताईं मज़ो ई कोन ईंदो। मुंहिंजो हुजे करेक्टर जेको आहे तो नेगेटिव, मां वेठो न थींदो न, हा सही ॻाल्हि पोइ ॻिचियूं हथु वॼिबो न काॾे हेॾे काॾे। सही ॻाल्हि आहे। लास्ट में मां तव्हां खां आपा शबीरा जे हवाले सां ॻाल्हि करणु चाहींदमि त अम्मा हुई शबीरा असांजी। चनास मां सवेर बि आहे भुट साहिबु, माना असांजा ख़ासि तौर ते जेके आर्टिस्ट गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे लाइ माना फीलिंग्स अहिड़ियूं आहिनि जेकी मां मतिलबु असां जहिड़ो ख़ाली थी विया हुजूं। आपा सां इलाही कमु कयो, पथर दुनिया में, वारी जी वाटू में, पहिरियों वारी जी वाटू में, पथर दुनिया में, उन खां पोइ कंडनि जी सेज में, काफ़ी सीरियल्स जेके आपा सां कयासीं। ऐं आपा जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणंदी हुई त ऑन द सेट हूंदी न, उहो कॾहिं बि तव्हांखे महसूसु न कराईंदी त मां एॾी वॾी आर्टिस्ट आहियां या मूंखे हिकिड़ो पंहिंजो माहौल ठाहींदी न, खिल भोग हे हो, पर जेकॾहिं कंहिंखे सजेशन ॾियणी बि हूंदसि न मुंहं ते ॾींदसि, पुट हे हीअं न हीअं चओ, भले उहो हुन सां कंसल्ट सीन सां हुजे या न हुजे, ऑन द सेट वेठी आहे न, मुंहिंजो हले थो सेट, मूंखां जुमिड़ो लबो लजो हुनजे हेठि मथे थी वियो, चवंदी पुट हीअं, मतिलबु जीअं उस्ताद हुई, टीचर हुई, तीअं फील्ड में बि उस्ताद। ऐं मूंखां त मतिलबु आपा जो जॾहिं एक्सीडेंट थियो त बाई चांस असीं उते आस पास में हुयासीं, त माना अहिड़ो आपा जो एक्सीडेंट थियल हो त मूं चयो यार आपा न बचंदी। अंदाज़ो थी उन टाइम माना वाह उन टाइम फील ईअं पियो थिए त माना हाणे आपा गुज़ारे वई आहे ऐं असांखे हाणे रोइण थो अचे। ऐं हक़ी ॻाल्हि इहा आहे त माना सॼो हिकिड़ो पिलर जेको चइबो आहे न, माना असांजे लेडीज़ आर्टिस्ट, औरत आर्टिस्ट में हिकिड़ो पिलर टही पियो आहे, ॿी का आर्टिस्ट पैदा ई कान थी सघंदी न आपा शबीरा जहिड़ी। लख कोशिशूं कनि, हर कंहिंजो पंहिंजो मक़ाम ईंदो, पर आपा जेकी छाप छॾे वई, ऐं आपा जो दौर बि एतिरो हुयो, हुन पंहिंजे दौर में वॾो कमु कयो, बेशक वॾो कमु कयईं, ऐं जेतिरो कयईं लाजवाब कयईं। भले चइजे त खैरां कयईं, कंडनि जी सेज में अलॻि हुयुसि, साला ज़ंजीरूं ड्रामो हुयो, सलाह साहिब जी उन में हुयो, सलाह साहिब हुयो, उन में ॾिसो त आपा शबीरा जो करेक्टर चेंज हुयो। सो बहरहाल वॾो ख़ाल आहे, हा वॾो ख़ाल, वॾो ख़ाल आहे। ऐं इहे आर्टिस्ट लेजेंड आर्टिस्ट आहिनि जेके सदन में पैदा थींदा आहिनि, त आपा शबीरा उन्हनि मां हिकु आहे। सो आपा सां मां इलाही कमु कयो, असांजी फिल्मुनि में बि आपा घणो कमु कयो, जेके असांजी फिल्मूं ठहियूं, मां असद कुरैशी, मां निसार शाह हूंदासीं, उन में बि आपा हुई। बहरहाल ॾाढो मिस था कयूं इन हवाले सां, त माना अञा हुजनि हा त कुझु सिखी वठिजे हा। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु उस्ताद ऐं वॾा उस्ताद आहिनि, असां उन्हनि खे ॾिसी ॾिसी वॾा थिया आहियूं। ऐं ईअं न आहे त असां परफेक्ट आहियूं, असां हर ॾींहुं सिखंदा आहियूं पंहिंजे आर्टिस्टनि खां। तव्हां खां बि कुझु न कुझु मां सिखंदी आहियां, छा मिड़ई कुझु न कुझु। पैसा कोन थी घुराई, घुरे नथी ॾे त सही न, आहिनि ई कोन्हे किथे ॾियां। नूर भटारे सां इहे चई त मूंखे घुरायो न अनवर सुहाग न, अनवर सुहाग चयो त तोखे सीरियल में कमु थो ॾियां। न 80 जो तोखे मिली, उहा 80 काॾे वई? 80 में 10 रखंदे हुआ घसी, ऐं बाक़ी बची 70 70 में 10 जी अर्थिम कंतर कैंची वरी हुनखे बि कतर लॻी, बाक़ी 60 में 10 जी अर्थिम तुंहिंजे लाइ लठ मुंहिंजो पोणो थींदे केॾा वेंदे? लठ 60 में खपाई माना, हा बाक़ी 50 में 10 जा वरितमि तुंहिंजे लाइ मंझा, जे त सुम्हंदा तुंहिंजा ॿार गंजा, ॿार गजा कर जॾहिं मुंहिंजा, बाक़ी 40 में 10 खणी तारी वॾी साली, याने भाई काॾा भाई। और कल होॾा अनवर सुहाग वारे पुटनि जे तोरनि जे काज में आई, ते मूं वटि भाड़े पैसा कोन्हनि, चिंची में आया 10 रुपए ॾे। अल्लाह, हा इहो सही, बाक़ी 30 में इहो नूर भटारे सां टको बि तुंहिंजो कोन खयमि, 30 में पंहिंजो, हा 30 में 10 खणी तारी वॾी थी, सभु खाते मुंहिंजे में लिखंदो, बाक़ी 20 मूं नूर भटारे सां टको बि कोन खाधो, बाक़ी घणा बचा? 20 में 10 विया गोमती विञा जी अलाह सो, बाक़ी
ડાયલા તું ફાટી નતો મારે वाह तव्हां कॾहिं सीरियस एक्टिंग कई आहे? कंहिंजी सीरियस एक्टिंग कई आहे? इहा केरु हूंदी आहे? बसि हूंदी आहे काई न काई। सीरियस जेकॾहिं तव्हां जावेद अख्तर नाज़ चवंदो त पोइ सीरियस थी वेंदो, जेकॾहिं टाकाणी हूंदो त पोइ टाकाणी सीरियस जावेद नाज़ सीरियस कैरेक्टर्स क्या आहिनि? रेडियो पाकिस्तान कराची खां 1983 खां पंहिंजे फ़न जी कम जी शुरूआत कई। उन ज़माने जा समूर आहे जंहिंमें नूर मोहम्मद लाशारी, सौराब सुमरो, AR बलोच, मैडम शहज़ादी, मंज़ूर कुरैशी साहब, इन्हनि समूरनि सां लीजेंड सां मूं कमु कयो। उन्हनि जे पेरनि ते हथ रखी। अनवर सोलंकी साहब मुंहिंजो उस्तादु हुयो। मूं मुश्ताक जसकाणी से मूं वटि कमु कयो बतौर डायरेक्टर। मूं मुश्ताक जसकाणी मूं वटि कमु कयो आहे। मूं वटि ज़फ़र जसकाणी कमु कयो। उनजी पूरी फैमिली जा आउं डायरेक्टर रहियो आहियां मुख़्तलिफ़ ड्रामनि जे वसीले। वाह वाह। ऐं उनखे अलावा मूं कोशिशि कई त वॾनि खां घणो कुझु सिखां। नूर मोहम्मद लाशारी जे घणो वेझो रहियो आहियां बतौर राइटर। रशीद साबिर माठ करे पियो मुंहिंजो वारो कोन ईंदो आहे, मुंहिंजा इंसर्टन जुमिला कोन्हनि। रशीद साबिर बतौर राइटर रशीद साबिर वटि कंदो रहियोसीं। हिते मंज़िल ड्रामो कयोसीं 40 किस्तूं नवीद ज़की सां गॾु हिते ई केटीएन ते। ऐं नूर भटारे हुअसि। मूंखे यादि आहे त 2001 में असां आयासीं पंहिंजो हुन में कहिड़ी होटल हुई, बम्बई होटल। बम्बई होटल में जॾहिं शुरूआती दौर आहे उन वक़्त खां असां साण गॾु हुयासीं। ऐं मौजूदा जेके अतर साहब जी शादी जो फंक्शन बि मुंहिंजे हवाले हो। मतिलबु असां में जेको रत खून पसीनो सभु कुझु ॾिनो आहे। ऐं असां इहो चाहियूं था त कमु हुजे। ऐं मूंसां उन पंहिंजो कहिड़ो आहे उहो अनवर सुहाग मूंसां 3 सालनि खां वाइदो कयो। चए थो हिन दफ़ा तोखे 3 सीरियलूं गॾु ॾींदो। अलाए कमु थो ॾिए या अदाकारी थो ॾिए या डायरेक्शन थो ॾिए, जेको बि ॾिए ॾींदो। अमीरी या फ़क़ीर आख़िर कुझु 24 ख़तम थियण वारो आहे, 25 अचण वारो आहे। न भले 25 अचे 26 अचे को मसलो न आहे, पर मिलंदो, कमु ज़रूरु मिलंदो। पर वो कहिड़े साल में मिलंदो इहा गारंटी इहा न आहे। उन्हनि जी मर्ज़ी न। पोइ उहे बि त ॻणींदा रहंदा। असां हूंदासीं कोन हूंदासीं। जनवरी में जेको आहे उहो अनवरी में कोन हूंदो, जेको अनवरी में फरवरी में कोन हूंदो। उहो पंजाबी वारो जेको गामे जूं ज़हन जूं कढो, पुलाव खाइण ॾियो, इहे थींदो रहंदो। तूं पंहिंजो तूं गणती न कर, तुंहिंजो वारो को मसलो न आहे। भाई इन हाउस छा हूंदा आहिनि? बाक़ी इन हाउस त इहे ई हूंदा आहिनि। इहे भले हुजे पर ग्लूकोज बि महांगो थी वियो। ग्लूकोज जी बोतलूं लॻनि थियूं, ग्लूकोज जी गोरियूं खाओ हाणे लॻनि थियूं। ऐं अॼुकल्ह मौसम बि चेंज थी वियो न। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, दुनिया में हर माण्हू तव्हांजे साम्हूं ईंदो ऐं तव्हांजा अखियुनि मां वहंदड़ ॻोड़ो साफ़ु कंदो, पर नक तव्हांखे पाण साफ़ु करिणो, छो त मौसम ख़राबु थी वियो। इन करे मौसम जो ख़्यालु रखो, नक पाण साफ़ु करणु सिखो। इहा सुठी ॻाल्हि आहे न। माण्हुनि खे अवेयरनेस ॾिजे, अवेयरनेस। ऐं हथ धोअणु घुरिजनि। हथ हीअं हिकिड़ो मारो दोस्त चयो त हीअं सैनिटाइजर यूज़ कयो। सैनिटाइजर सुठी ॻाल्हि आहे त मास्क पायो ऐं सैनिटाइजर यूज़ कयो। भले मूंखे इहा ॿुधाए त मारो पढ़ ॾाढो जॾहिं हो उनखे अलाए कॾहिं हुयो, मूंखे न आहे ख़बर। इहा ॻाल्हि न कयो न। निज पाणी जेको ॻोठ जो हुन में सिहत, हुन में मुफ़ीद मालूमात आहे। सायूं भाॼियूं खाओ, घर वञी डॉक्टर जी ज़रूरत कोन्हे। ख़ालिस पाणी त कोन्हे को हिते। पाणी माण्हुनि जे अखियुनि में कोन्हे, पाणी माण्हुनि जे अखियुनि में कोन्हे। ऐं खाइण ते अचो त बैंक जा कर्ज़ खाई था वञो, माण्हुनि जा हक़ खाई था वञो। मैसेज हाणे कहिड़ो आहे? मैसेज इहो आहे त ज़िंदगी मुख़्तसर आहे, वक़्तु तमामु थोरो अथव। उन थोरे वक़्त में जेतिरो थी सघे मोहबतूं वंडियो, विरायो, मोहबतूं ॾियो, मोहबतूं वठो। ऐं मोहबतूं खां सवाइ अहिड़ा चहिरा ॾिसो ताकी तव्हांखे मुर्कूं मिलनि। कोशिशि कंदा कयो, मैसेज ॾियण जी कोशिशि करे थो। कोशिशि कंदा कयो त कोशिशि ई कयो। ख़ुशि रहो। सर लास्ट में तव्हां खां गानो ॿुधंदासीं ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदो? बसि मैसेज मुंहिंजो हमेशह हिकिड़ो ई रहियो आहे त पंहिंजे सिंध जी नियाणियुनि खे पढ़ायो, पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, पंहिंजी औलाद खे पढ़ायो, उन सां महिनत कयो, उन्हनि खे टाइम ॾियो। पंहिंजी औलाद ऐं पेरेंट्स जे विच में गैप न ॾियो। सही। उन सां गॾु रहो, उन्हनि खे पढ़ायो ऐं जेतिरी तालीम उन्हनि खे ॾेई सघो था ॾियो। इवन जो जेकॾहिं अलाह पाक तव्हांखे ताक़त ॾिनी आहे त तव्हांजे आड़े पाड़े में मिट माइटनि में को ग़रीब गुरबो आहे जेको पंहिंजे ॿारनि खे नथो पढ़ाए सघे, उनजी बि हेल्प कयो, उन्हनि खे बि पढ़ायो। ज़बरदस्त। इन सां अवेयरनेस ईंदी। ज़बरदस्त। तव्हां बसि उन ई तरीक़े सां मैसेज ॾेई छॾियो जीअं ॾियो पिया। इंशाअल्लाह तव्हां सां जेको आहे मंडे ते मुलाक़ात कंदासीं। ऐं हाणे जेको आहे वीकेंड आहे, वीकेंड पंहिंजे सुठे तरीक़े सां इंजॉय कयो, पर एहतियात लाज़मी करिणो आहे तव्हांखे। इंशाअल्लाह मंडे ते मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RPS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।
को भगवान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे। पति बन के ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे को, पति बन के ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे को, पति बन के ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे को। मुंहिंजी हालत न हुरनि सां, मुंहिंजी हालत न हुरनि सां, मुंहिंजी हालत न हुरनि सां, लकीर माम जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे। अवां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए पियो, अवां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए पियो, अवां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए पियो। इहो तुंहिंजो जे मज़हब इहो तुंहिंजो जे मज़हब, इहो तुंहिंजो जे मज़हब